सभिनी दोस्तनि खे भलीकार, सभिनी खे सलाम। अॼु असां हिकिड़े नए मौज़ू सां गॾु तव्हां सभिनी सां मौजूदु आहियूं, तव्हांजे अॻियां आहियूं। असां दोस्तो तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ी अनाउंसमेंट कई हुई त असां इंटरनेशनल जेका पॉलिटिक्स आहे उनखे हर हफ़्ते बहस में आणींदासीं, पर कुझु मसइलनि जे करे सो उन ते डिस्कस कोन थी सघी हुई। अॼु असां हिकिड़े मौज़ू सां गॾु, हिकिड़ो अहम मौज़ू आहे, उन सां गॾु तव्हांजे ॾाढो हाज़िर थिया आहियूं। आलमी आर्डर खे, यानी दुनिया में हिकिड़ो वॾो बहस आहे त आलमी आर्डर छा आहे या उनजा असर कहिड़ा आहिनि, या हिन वक़्तु बि दुनिया में हिकिड़ी वॾी हलचल आहे त बाबा आलमी आर्डर तब्दील पियो थिए ऐं उनजा कहिड़ा असर हूंदा। तो इन सिलसिले में पाण हफ़ीज़ आरिफ़ सर खे दावत ॾिनी आहे त हू अचे ऐं इन सेशन में तव्हां असां सभिनी खे सम्झाए त आलमी आर्डर बुनियादी तौर ते आहे छा, उनजा कहिड़ा उसूल थियनि था ऐं उनजा समूरी दुनिया ते असर कहिड़ा थियनि था। सो हफ़ीज़ असां सां मौजूदु आहे। हफ़ीज़ कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। हुन सिंध यूनिवर्सिटी जे पॉलिटिकल साइंस जे शोबे में न सिर्फ़ु सियासत खे पढ़ियो आहे, पर हू सिंध समेत जेका बि आलमी इलाइक़ाई सूरत हाल आहे या सियासत आहे उन ते गहरी नज़र रखे थो ऐं उन ते उनजी गहरी दस्तरस बि आहे। सो सभ खां पहिरीं त हफ़ीज़ तव्हांखे भलीकार, ऐं कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मंसूर, वॾी महिरबानी, तव्हां एॾो तारुफ़ लिखियो। मुंहिंजी आई थिंक अचीवमेंट इहा ई आहे त मूं सिंध यूनिवर्सिटी मां पॉलिटिकल साइंस पढ़ी आहे न। थैंक यू सो मच। जी ठीकु आहे। हफ़ीज़, समूरी दुनिया खां तव्हां वाक़िफ़ आहियो त दुनिया में तमामु वॾियूं तब्दीलियूं नज़र अचनि पियूं ऐं हिकिड़ो वॾो बहस आहे सिंध जे अंदरि बि, सिंध जी सियासत जे अंदरि बि ऐं समूरी दुनिया में बि त बाबा आलमी आर्डर जी तब्दीली ऐं उनजा असर। सो बुनियादी तौर ते तव्हां असांखे सम्झायो त आलमी आर्डर आहे छा ऐं उनजा उसूल कहिड़ा थियनि था। सो मंसूर खान, हाणे आलमी आर्डर खे सम्झण खां पहिरीं असांखे ह्यूमन नेचर सम्झणी पवंदी त इंसानी नेचर आहे छा। अरस्तु जेको आहे उहो ॻाल्हि करे वियो हुयो कि 2500 साल अॻु में त माण्हू जेको आहे उहो समाजी जानवर आहे, मैन इज़ ए सोशल एनिमल, या उन्हनि खे अञा बि जेकॾहिं चऊं त मैन इज़ ए पॉलिटिकल एनिमल। माण्हू हिकिड़ो सियासी ऐं समाजी जानवर बि आहे हिकु ई वक़्तु। हाणे सियासी ऐं समाजी जानवर खे बि सम्झण जी ज़रूरत आहे त माण्हू समाजी आहे, तंहिंजो मतिलबु त उहो अकेलो नथो रही सघे। समाज माण्हुनि जो मजमूओ आहे। समाज ठहियो ई उनजे करे त इहा माण्हू जी नेचर आहे, तो अकेलो नथो रही सघे। हुनखे कोऑपरेशन जी ज़रूरत हुजे थी, हुनखे ॿियनि माण्हुनि जी ज़रूरत हुजे थी ज़िंदगी जो कारोबार हलाइण जे लाइ। जी समाज माण्हुनि जो ठहियल आहे, ईअं ई रियासत माण्हुनि जी ठहियल आहे। ठीकु आहे। हाणे जेका बि माण्हुनि जी नेचर हुजे थी उहो अल्टीमेटली समाज जी नेचर बणिजे थी ऐं अल्टीमेटली रियासत जी नेचर बणिजे थी। त जॾहिं असां चऊं था त माण्हू जेकॾहिं अकेलो नथो रही सघे, दैट मीन्स कि रियासत जेका आहे उहो बि आइसोलेशन में नथी रही सघे। ऐं इहो ई इंटरनेशनल पॉलिटिक्स जो हिकिड़ो बुनियादी उसूल आहे त का बि रियासत आइसोलेशन में रही नथी सघे। हुनखे ॿी रियासत जी सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे, ॿी रियासत सां कोऑपरेशन करण जी ज़रूरत हूंदी आहे फॉर द बेसिक नीड्स ऐं जेको बि पूरो कारोबार आहे उहो हलाइण जे लाइ। सो इहो इन ई जेकॾहिं नेचर जे तहत ॾिसूं था त इहो पूरो हिकिड़ो सिस्टम जुड़े थो। हाणे आलमी आर्डर आहे छा, बुनियादी तौर ते इहो सुवाल आहे। त वरी असीं पोइ हिते वञूं था त हिकिड़े माण्हू खे बि हिकिड़े आर्डर जी ज़रूरत हूंदी आहे। आर्डर मीन्स द सर्टेन रूल्स एंड रेगुलेशंस, कुझु कानून, कुझु क़ाइदा, उन्हनि जे तहत डिसिप्लिन जेकॾहिं चऊं त माण्हू बि जेकॾहिं बेक़ाइदो हूंदो, अनडिसिप्लिन हूंदो त हुनजी लाइफ का बहितर न हलंदी। समाज खे बि रन करण जे लाइ हिकिड़े डिसिप्लिन जी ज़रूरत हूंदी आहे, हिकिड़े आर्डर जी ज़रूरत हूंदी आहे, हिकिड़े रूल जी ज़रूरत हूंदी आहे। ईअं ई रियासतूं छो त उन्हनि जो पाण में इंटरेक्शन थिए थो ऐं प्रॉब्लम क्रिएट थियनि था। जॾहिं रियासतूं पाण में ॾे वठि कनि थियूं, पाण में मिलनि थियूं, त उन्हनि जा प्रॉब्लम्स वधनि था। सो उन प्रॉब्लम्स खे घटि करण जे लाइ हिकिड़ो आर्डर आहे जंहिंखे असां चऊं था बाबा रूल बेस्ड ऑर्डर। रूल बेस्ड मतिलबु त हिकिड़ा सर्टेन कानून हूंदा, क़ाइदा हूंदा, उन्हनि जे तहत जेके आहिनि उहे रियासतूं हिक ॿिए सां इंटरेक्शन कंदियूं, पंहिंजा मामला निबेरींदियूं। जेकॾहिं जहिड़ा हूंदा त जहिड़ा बि उन्हनि कानूननि जे तहत निबेरबा। तंहिंजो मतिलबु त देयर आर सर्टेन कस्टम्स। ठीकु है, कुझु क़ाइदा आहिनि, कुझु कानून आहिनि, कुझु ट्रेडिशन्स आहिनि। अच्छा, जेकॾहिं असांजे समाज जी ॻाल्हि करियूं त कुझु कानून जेके रियासत तरफ़ां नाफ़िज़ कया विया आहिनि, जेको पार्लियामेंट ठाहे थो। कुझु कानून अहिड़ा आहिनि जेके असांजे कस्टमरी आहिनि, जेके असां ट्रेडिशनल कानून चऊं था, माना असांजी शादियुनि जा कानून। ठीकु है, असांजे मरणनि जा कानून, असांजे पढ़णनि जा कानून। तो सिंपल डेफिनेशन ये है त कुछ कानून हूंदा, क़ाइदा हूंदा, सर्टेन रूल्स हूंदा, उन्हनि जे तहत इंटरनेशनल बिज़नेस हलंदो ऐं उन्हनि खे असां जेको आहे रूल बेस्ड इंटरनेशनल ऑर्डर चऊं था।
सो हाणे भले तव्हां अॻिते सवाल करियो त ॻाल्हि खे अॻिते वधायूं। जी हफ़ीज़, तव्हां ॻाल्हि कई ज़बरदस्त। सो हाणे असां इहो ॿुधायो त इन आलमी आर्डर जी तारीख़ कहिड़ी आहे, केतिरी यानी पुराणी आहे, कॾहिं खां इहो आलमी आर्डर लागू थियो ऐं उन जा समूरी दुनिया ते कहिड़ा उसूल ऐं असर मरतब थिया हुआ उन वक़्तु, यानी इन जी कहिड़ी तारीख़ आहे, केतिरी पुराणी तारीख़ आहे आलमी आर्डर जी? सही। सो हाणे सवाल इहो आहे त बाबा आलमी आर्डर जी तारीख़ घणी आहे। रियासत जी जेकॾहिं तारीख़ खे खणे ॾिसूं त जेके एथेंस जी सिटी स्टेट हुई उन खे तव्हां वधि में वधि 2500 या 3000 साल अॻु में ॾिसो, या उन खां बि आगाटियूं जेके तहज़ीबूं आहिनि जंहिंमें इंडस वैली सिविलाइज़ेशन आहे या मेसोपोटेमिया आहे या ॿियूं जेके सिविलाइज़ेशन इजिप्शियन सिविलाइज़ेशन या चाइनीज़ सिविलाइज़ेशन आहे, त इहे पंहिंजे जोहर में जेकॾहिं असां उन्हनि खे प्योर रियासतूं न चऊं तॾहिं बि हिकिड़ा माना अलॻि अलॻि साइंटिटीज़ मौजूदु हुयूं। अच्छा, इंटरनेशनल ऑर्डर जी मूं तव्हां सां ॻाल्हि तव्हांखे उनजी डेफिनेशन ॿुधाई त हिकिड़ो आलमी कानून हूंदो जेको सभिनी ते बराबर तौर ते लागू थींदो, सर्टेन कानून। त उन महिल जेको आहे आलमी ऑर्डर उते मौजूदु न हुयो, को बि सर्टेन इंटरनेशनल ऑर्डर मौजूदु न हुयो। माना को हिकिड़ा कानून कोन हुआ जंहिंजे तहत इंडस वैली सिविलाइज़ेशन जा माण्हू ज़िंदगी गुज़ारनि। ठीकु आहे, मिसाल जे तौर ते डेमोक्रेसी इंडस वैली सिविलाइज़ेशन में हलंदी त चाइनीज़ सिविलाइज़ेशन में बि हलंदी, त इजिप्शियन सिविलाइज़ेशन में बि हलंदी न। हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी अलॻि सां रहणी कहणी हुई, अलॻि सां ज़िंदगी जा तौर तरीक़ा हुआ ऐं हिक ॿिए सां उहे मिलंदा कंदा हुआ। ईअं जॾहिं रियासत जो बुनियादु पियो, जेकॾहिं असां चऊं त बाबा बुनियादी तौर ते रियासत जो जेकॾहिं बुनियादु पियो त उहो सिटी स्टेट्स मां पियो, जेके यूनान में ठहियूं। त उते बि को यूनिफाइड इंटरनेशनल ऑर्डर मौजूदु न हुयो। इंटरनेशनल ऑर्डर मतिलबु सभिनी रियासतुनि खे वेठो रेगुलेट करे न। हा, ताक़तूं हुयूं, एथेंस हुई, स्पार्टा हुई, सिसिली हुई या ॿियूं जेके बि मैकेडोनिया हुई, जेके बि हुयूं ताक़तूं मौजूदु हुयूं, पर इंटरनेशनल ऑर्डर न हो। उन खां पोइ जॾहिं एम्पायर्स जो दौर अचे थो, ठीकु आहे, एम्पायर्स जे दौर में बि असां ॾिसूं था त बाबा मुख़्तलिफ़ एम्पायर्स हुयूं। पोइ सिकंदर आज़म जी हुजे, उहे भले अफ़गानी हुजनि या दुनिया में जेके बि एम्पायर्स आहिनि उन्हनि जी, तव्हां मिस्र जो एम्पायर हुजे, रूसी एम्पायर हुजे, फ्रेंच हुजे, इंग्लैंड जो हुजे, जेको बि एम्पायर हुजे, मज़हबी हुजे, केर बि हुजे, उन जी अलॻि सां ताक़त हुई, उन जो अलॻि सां सिस्टम हुयो, उन जा अलॻि सां कोड हुया जेको उते लागू थींदा हुआ जिथे उन्हनि जूं पर्टिकुलर टेरिटरीज़ हुयूं। पर उन्हनि जी पूरी आलम ते, पूरी दुनिया ते जेका आहे ग्लोबल उन जो लेवरेज न हुई, उहो पर्टिकुलर टेरिटरीज़ में हुयूं। मिसाल जे तौर ते पाकिस्तान जो कानून आहे त उहो पाकिस्तान जी टेरिटरीज़ ते लागू थींदो, पर अहिड़ो को बि इंटरनेशनल कानून, क़ाइदो या इदारा या इम्प्लीमेंटेशन जा इदारा मौजूदु कोन हुया जेको हिकिड़े सर्टेन ऑर्डर खे पूरी दुनिया में लागू कनि। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उहो वर्ल्ड वार वन खां पोइ इहो जेको आहे इंटरनेशनल ऑर्डर ठहियो आहे। उन खां पहिरीं इंटरनेशनल ऑर्डर न हुयो, ताक़तूं मौजूदु हुयूं, एम्पायर्स मौजूदु हुया, फ़ौजूं मौजूदु हुयूं, जंगूं थींदियूं हुयूं, जंगियुनि जा बि उसूल हुया, पर ऑर्डर मौजूदु न हुयो। ठीकु आहे। अच्छा, माना तव्हांजो इहो मतिलबु आहे त बर्तानिया, फ्रांस, पोर्चुगाल जा जेके अफ्रीका एशिया ताईं कब्ज़ा हुआ उहे माना हिकिड़ी एम्पायर्स लाज़मी तौर ते हुयूं, पर हिकिड़ो मुनज़िम ऑर्डर कोन हो जेको जिते किथे जीअं जो तीअं लागू थी। हा, बिल्कुलु, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ो सिंगल ऑर्डर न हुयो, जेके असां ग्लोबल इंटरनेशनल ऑर्डर चऊं था, माना अॼु जो जेको ग्लोबल इंटरनेशनल ऑर्डर चऊं था, अहिड़ो को ऑर्डर न हुयो। बाक़ी हर एम्पायर जी, हर क़ौम जी, हर मुल्क जी पंहिंजी हिकिड़ी ताक़त हुई ऐं उन जी ताक़त जे बुनियादनि ते उहो पंहिंजा मुफ़ाद हासिल कंदो। हाणे इहो आहे त बाबा असीं ठीकु आहे पंहिंजे मुफ़ादनि जी सियासत त कंदासीं, पंहिंजे मुफ़ादनि लाइ जंग बि कंदासीं, पंहिंजे मुफ़ादनि जो पूराओ बि कंदासीं, पर उहे सर्टेन गोल्स हूंदा उन्हनि जे हेठि रहे करे। अॻे त ईअं हो त बाबा माण्हुनि जे सिसनि जा जेके आहिनि उहो जबल ठाहिया वेंदा। ठीकु आहे, सिकंदर यूनानी हुतां हलियो, ठीकु आहे, अचे हिंदुस्तान ताईं कब्ज़ा कयईं, का इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस कोन हुई, का सिक्योरिटी काउंसिल कोन हुई, हुनखे रोके हा, हुन जे अमल जी कंडेमनेशन करे हा। ठीकु आहे, सो अहिड़ो को यूनिफाइड कोड न हुयो, जस्ट ऑर्डर न हुयो। बाक़ी हर रियासत जी पंहिंजी अलॻि सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उसूल हूंदा जिन ते उहो पंहिंजी रियासत हलाईंदा हूंदा, पंहिंजे माण्हुनि खे कंट्रोल कंदा हूंदा, टैक्स कलेक्शन जो सिस्टम हूंदो, पुलिसिंग हूंदी, फौज हूंदी, पर इंटरनेशनल ऑर्डर न हुयो लीग ऑफ नेशन ताईं। हफ़ीज़, तव्हां हींअर हिकिड़ी ॻाल्हि कई त माना पहिरीं आलमी जंग खां पोइ इहो समूरो हिकिड़ो मुनज़िम ऑर्डर दुनिया ते लागू थियो आहे। ठीकु है, सो पहिरीं आलमी जंग में जेके जर्मनी, ऑस्ट्रो हंगरी एम्पायर हुआ या सल्तनत उस्मानिया, ॿिए पासे जेके अलाइड पावर्स हुआ, रूस, फ्रांस, ग्रेट ब्रिटेन, जापान ऐं इटली, सो उन दुनिया पाण खे ईअं लॻे थो त ॿिनि आलमी ब्लाकनि में विरायल हुई।
हिकु पासे मूं जीअं ज़िक्र कयो अलाइड पावर्स हुआ, ॿिए पासे जर्मनी वग़ैरह हुनजा इतिहादी हुआ। सो मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त छा दुनिया ते हिकु ई वक़्तु घणा ऑर्डर लागू थी सघनि था या हुन सां अहिड़ा तज़ाद जनम वठनि था जंहिंसां दुनिया जंगियुनि जे वर चढ़े थी? ॾिसो, वर्ल्ड वार वन जो जेको नतीजो आहे उहो ई हिकिड़े वक़्तु जेका आहे उहो ऑर्डर जो मौजूदु न हुजणु ऐं मुख़्तलिफ़ ताक़तुनि जा जेके आहिनि पाण में लिकियल जेके 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 असां सीक्रेट डिप्लोमेसी चऊं था या सीक्रेट अलायंसिस चऊं था, उन जो नतीजो हुयो। ठीकु आहे, मल्टीपोलरिटी दुनिया में त थी सघे थी, घण कुतबी रियासत थी सघे थी, या जेको आहे उहो बायपोलरिटी बि थी सघे थी, पर उहो माना के सर्टेन गोल्स न हुया। ठीकु आहे, या वर्ल्ड वार वन खां अॻु में बि त ॾिसूं था त जर्मनी ऐं फ्रांस जा पाण में मसइला हुया, इंग्लैंड ऐं जर्मनी जा पाण में मसइला हुया, रशिया ऐं जर्मनी जा मसइला हुया, ऑटोमन एम्पायर ऐं रशिया जा मसइला हुआ। इहे 4-5 धुरियूं या जेके बि ॿिया मुल्क उन में शामिल हुआ, जापान समेत, उन्हनि जी हिकिड़ी माइट हुई, उन्हनि वटि हिकिड़ी ताक़त हुई ऐं उन्हनि जो हिकिड़ो मक़सदु हुयो त पूरी दुनिया में जेतिरो बि वधि थी सघे कॉलोनाइज़ेशन करे हिक ॿिए जे इलाइक़नि ते कब्ज़ा कजनि ऐं पोइ सरमाएदारी जे लाइ रॉ मटीरियल इस्तेमालु आणिजे। ठीकु आहे, इहो हुयो। पर घण कुतबी दुनिया इहो नथो चए सघिजे। हा, जीअं पाण पहिरीं ॻाल्हायासीं त बादशाहतूं मौजूदु हुयूं, उन्हनि जी ताक़त हुई। ठीकु आहे, त उहो बादशाहतूं हुयूं, उन्हनि जी ताक़त हुई, पोइ उन वर्ल्ड वार वन जो नतीजो इहो निकितो। माना मिसाल जे तौर ते अॻु में ईअं कॾहिं बि तारीख़ में कोन थियो त बसि जेका बि एम्पायर आहे उहो ॿिए कंहिं सां को ट्रीटी साइन करे त बाबा फलाणे मुल्क ते या फलाणी क़ौम ते आउं हमलो कंदुसि, हाणे तोखे मूंखे मुंहिंजो साथ ॾियणो, इहो कॾहिं बि कोन थियो। ठीकु आहे, हा थींदा आहिनि थोरा थोरा नंढे लेवल ते जेके सहकार थींदा आहिनि, पर ही जेको हुयो वर्ल्ड वार वन खां अॻु वारो जेको सिनेरियो हुयो, उन में त इहे जेकी 4-5-6 रियासतूं हुयूं, उन्हनि जा त पाण में लिकियल ॻुझा जेके हुआ उहे अलायंसिस हुया। उन जो नतीजो इहो निकितो जो वर्ल्ड वार वन थी। ऐं वर्ल्ड वार वन खां पोइ जेको आहे वुड्रू विल्सन 14 पॉइंट खणी आयो त बाबा इहो जेको तव्हांजा सीक्रेट अलायंसिस आहिनि या पाण में उहो पाण छा चऊं रंधिणे में जेको तव्हां वेठा फ़ैसिला करियो था न, उन जो नतीजो इहो जेको तव्हां 5 करोड़ माण्हू माराए चुका हो, त हाणे असां हिकिड़ो इदारो ठाहींदासीं, उन में तव्हां पंहिंजा मसइला रखिजो, उन में तव्हां पंहिंजा डिस्प्यूट सॉल्व कजो ऐं उन में वेही करे सभु जेको आहे उहो असां कंहिं नतीजे ते पहुचंदासीं। ऐं तव्हां जेके बि अलायंसिस पाण में ठाहींदो उहो हिक ॿिए खे ॿुधाईंदो। ठीकु आहे, मिसाल जे तौर ते जॾहिं पंहिंजो ऑस्ट्रिया हंगरी जो जेको हुयो शहज़ादो, उहो जॾहिं मारिजे वियो त माना उन जे लाइ जेको आहे सर्बिया हमिलो करे ॾिनो, या सर्बिया ऐं उनजी जर्मनी जी जॾहिं जंग थी त रूस जेको आहे, रूस ऐं सर्बिया जी पाण में अंडरस्टैंडिंग हुई, उन जे करे जेको आहे उहो रूस जंग में शामिल थियो। रूस ऐं फ्रांस जो पाण में मुआदो हुयो, तंहिंजे करे फ्रांस जंग में शामिल थियो। वरी जेको आहे जर्मनी जॾहिं बेल्जियम ते हमिलो कयो तॾहिं बेल्जियम ऐं ग्रेट ब्रिटेन जो पाण में अलायंस हो, सीक्रेट अलायंस हो, जंहिंजे करे ग्रेट ब्रिटेन खे शामिल थियणो पियो। यानी सीक्रेसी ऑफ अलायंसिस जेको आहे उन इन वर्ल्ड वार वन ताईं जेको आहे उहो पहुती। बाक़ी वर्ल्ड ऑर्डर उन महिल बि मौजूदु कोन हुयो, उहो लीग ऑफ नेशन जे तहत ठहियो। अच्छा अच्छा, प्लीज़ लीग ऑफ नेशंस खां पोइ चलो ठीकु आहे, उहो पाण कल्ह डिस्कस करे आयासीं सॼो मामिलो, पर ॿी आलमी जंग खां पोइ अक़वाम मुतहिदा जो क़याम जेको थिए थो, उन खां पोइ उहो कहिड़ो वर्ल्ड ऑर्डर हुयो, उहो कीअं जुड़ियो, उनजा कहिड़ा डायनामिक्स हुआ, उहो तव्हां असांखे ॿुधायो। अच्छा मंसूर खान, कल पाण यूरोप जी थोरा घणी जाइज़ो वरितो यूरोप जो। अच्छा, उते ई पाण ॻाल्हि पे कईसीं त बाबा लीग ऑफ नेशन तहत जेको आहे इहो आलमी ऑर्डर आहे या जेको इंटरनेशनल ऑर्डर आहे उहो शुरू थियो। ठीकु आहे, ट्रू इंटरनेशनल ऑर्डर जेको यूनाइटेड नेशंस जे हेठि ठहियो, पर उन खां पहिरीं बैनुल अक़वामी ऑर्गेनाइज़ेशन हुजे जेका सभिनी मुल्कनि खे जेको आहे हिकिड़े प्लेटफॉर्म अंदरि हेठि आणे, उहो लीग ऑफ नेशन हुई। अच्छा, लीग ऑफ नेशन जेको आहे उहो नतीजे ते पहुता त बाबा जेको आहे असांखे हाणे बेसिकली वधीक जंग न खपे, असांखे जेको आहे उहो डायलॉग खपे या निगोसिएशन जे थ्रू जेको आहे असां पंहिंजा मसइला हल करियूं, पंहिंजा डिस्प्यूट हल करियूं। उन्हनि जे लाइ हिकिड़ो हिननि इदारो ठाहियो जंहिंजो 14 पॉइंट्स जेके वुड्रू विल्सन जा हुआ उन में ज़िक्र हो। ऐं वुड्रू विल्सन ई इहो पूरो ख़्यालु खणे आयो त दुनिया जूं जेके बि रियासतूं आहिनि, जेके बि एम्पायर्स आहिनि, उन्हनि जा जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, उन्हनि जे लाइ को हिकिड़ो इंटरनेशनल फोरम हुअणु घुरिजे जिते उहो वेही करे उहे मसइला हल बि कजनि। अच्छा, लीग ऑफ नेशंस जेको आहे उन में न सिर्फ़ु उहे मसइला हल पई कराए, पर उन जो एज़ इट इज़ इहो ढांचो ईअं हुयो जीअं अॼु यूनाइटेड नेशंस जो असां ॾिसूं था पिया।
मिसाल जे तौर ते उते हिकिड़ी काउंसिल हुई जेके सिक्योरिटी जा जेके आहिनि उहे मामलात ॾिनल हुया। उन में जर्मनी कोन हुयो, उन में फ्रांस हुयो, ब्रिटेन हुयो, इटली हुयो, जापान हुयो। इहे 4-5 मुल्क हुया जिन खे माना सम्झो त वीटो पावर त हासिल कोन हुयो, पर उहे परमानेंट मेंबर हुआ काउंसिल जा, ऐं ॿिया नॉन परमानेंट मेंबर हुया। ठीकु आहे, उन्हनि जे ज़िम्मे हुई दुनिया पूरी जी सिक्योरिटी। ऐं लीग ऑफ नेशन तहत ई जेके जर्मनी जे एम्पायर, ऑटोमन एम्पायर हुयो, उन जी शिकस्त खां पोइ जेके इलाइक़ा हुया उन्हनि खे मैंडेट सिस्टम तहत लीग ऑफ नेशन खे उहो ॾिनो वियो त मैंडेट सिस्टम जा बि मसला हल करे। ऐं लीग ऑफ नेशंस तहत ई जेका द हेग में अॻु में ठहियल हुई द कोर्ट ऑफ जस्टिस, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस, उन्हनि खे बि उन में शामिल कयो वियो। इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइज़ेशंस खे उन में शामिल कयो वियो, ऐं ॿियूं तंज़ीमूं ठाहियूं वियूं त जीअं हिकिड़ो पूरो ऑर्डर ठाहिण जी कोशिशि कई वञे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, लीग ऑफ नेशन जेको आहे पंहिंजे उन मक़सदनि में नाकाम वई। ऐं उहे मुल्क जिन खे सिक्योरिटी जो ठीको ॾिनल हुयो, जेके असां परमानेंट मेंबर्स चऊं था, उन्हनि ई ॿियनि मुल्कनि ते जेको हमला करण शुरू कया। मिसाल जे तौर ते जापान हमलो करे छॾियो चाइना जे मंचूरियन रीजन ते, ऐं इटली जेको आहे उहो इथोपिया जेको अॻे एप्सानिया हुयो उन ते हमलो करे छॾियो। ऐं लीग ऑफ नेशन जे चार्टर में इहो हुयो त बाबा कंहिं बि मेंबर स्टेट ते हमलो, तंहिंजो मतिलबु त समूरी मेंबर्स ते हमलो, ठीकु आहे, सम्झो ईंदो। सो लीग ऑफ नेशंस उन जा घणा सबब फेलियर्स थिया, पर हिकिड़ो इहो बि सबब आहे त उहो जेको वायलेंस हुयो, उहो जेको एग्रेशन हुई, उहो कोन रुके सघी। ऐं उहो जेको डिस्कस करे मसइला हल करणा हुआ, उहो डिस्कस वरी बि न थी सघिया। रियासतूं यूनिलेटरली अकेले सर पंहिंजे बलबूते ते जेके आहिनि उहे अमल करण लॻियूं, ऐं लीग ऑफ नेशंस जेका आहे नाकाम थी। अच्छा, उन खां पोइ लीग ऑफ नेशन जी नाकामी खां पोइ ॿी आलमी जंग लॻे थी। ऐं ॿी आलमी जंग जो सबब जेके आहिनि उहे कुझु माण्हू चवनि था त बाबा लीग ऑफ नेशन आहे। उन जर्मनी खे जेके खटिल कुवतूं हुयूं उन्हनि एॾो कंपनसेट कयो हुयो, जर्मनी ते एॾा ॻरा पंहिंजा ॾंड लॻाया हुआ, उन्हनि खे ह्यूमिलेट कयो हुयो। हिकिड़ी नेशन जी जेका हूंदी आहे न इनर स्पिरिट, उन खे जेको ह्यूमिलेट कयो हुयो, उन जो नतीजो हुयो वर्ल्ड वार 2। सो वर्ल्ड वार 2 लॻी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन ते असां अलॻि सां कॾहिं ॻाल्हाईंदासीं। वर्ल्ड वार 2 खां पोइ उहो जेको इंटरनेशनल ऑर्डर जी घुर्ज हुई अञा बि वधी वई। त बाबा 20 सालनि में ई हिकिड़े माना अञा 20 साल थिया ई कोन्हनि हिकिड़ी जंग खे, उन में ई हिकिड़ी ॿी जंग लॻी, ऐं उहो पहिरीं खां वधीक ख़तरनाक। उन में पहिरीं खां वधीक ख़तरनाक हथियार इस्तेमालु कया विया, फ़ौजूं विढ़ियूं, शहरनि जा शहर तबाह थी विया। यूरोप पूरो जेको इंडस्ट्रियलाइज़ेशन ऐं स्लेवरी में ऐं एक्सप्लॉइटेशन में जेको हुननि ठाहियो हुयो, मिसाल जे तौर ते जेके लंडन जूं गलियूं हुननि हिंदुस्तान जे रत मां ठाहियूं हुयूं, ठीकु आहे, सो उन खे उहो जर्मनी ढाहे छॾियो मिंटनि में। अच्छा, उन खां पोइ यूनाइटेड नेशंस जी ज़रूरत थी, या हिकिड़ी ॿी मज़बूत ऑर्गेनाइज़ेशन जी ज़रूरत थी, त उहे एलाइड पावर्स जेके जर्मनी, इटली ऐं जापान जे ख़िलाफ़ विढ़िया पिए, उहो यूनाइटेड नेशंस जे शहर जेको आहे, यूनाइटेड स्टेट्स जे शहर सैन फ्रांसिस्को में गॾु थिया। ऐं उन्हनि इहो बाक़ाइदगी सां इहो घुर कई त हाणे हिकिड़े ट्रू इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन जी ज़रूरत आहे, उहो इफेक्टिवली जेको आहे उहो कमु करे ऐं हिकिड़ो पीस मुमकिन थी सघे। ऐं पोइ यूनाइटेड नेशंस ठाहियो 24 अक्टूबर 1945 ते। यूनाइटेड नेशंस जा मैंडेट हूं त इलाही आहिनि, पर जेके बुनियादी मैंडेट हुया, बुनियादी मैंडेट में इहो हुयो त दुनिया में पीस कायम करणो आहे, ऐं दुनिया खे हिकिड़े ॿिए माना मिसाल जे तौर ते 2 जंगूं लॻी चुकियूं आहिनि, 3 मेजर कॉन्फ्लिक्ट खां बचाइणो आहे एट एनी कॉस्ट। ऐं उते उन जेको शुरूआती जेके 50 मेंबर्स हुया, 51 मेंबर्स जेके पंहिंजा यूनाइटेड नेशंस जा, पर पोलैंड कोन थी त पोइ 50 मेंबर्स जा शुरूआती 50 मेंबर्स हुया, ऐं पोइ उनजी मेंबरशिप वधण लॻी। उन्हनि सभिनी जी पाण में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग डेवलप थी, ठीकु आहे। त बाबा हाणे जेको आहे उहो असांखे थ्रू द डायलॉग्स शयूं हल करणियूं आहिनि, ऐं पोइ उन मौजूदा जेको ऑर्डर आहे उन जी शुरूआति थिए थी ॿी आलमी जंग खां पोइ। ॿी आलमी जंग खां पोइ यूनाइटेड नेशंस जो ठहिणु, ऐं यूनाइटेड नेशंस सां गॾोगॾु ॿिया इदारा ठहिणु। अच्छा, ॿिया इदारा मिसाल जे तौर ते वर्ल्ड बैंक ठाही वई ब्रिटन वुड कॉन्फ्रेंस में, ऐं ॿी जेका आहे उहो वर्ल्ड IMF ठाही वई। वर्ल्ड बैंक जो जेको आहे, वर्ल्ड बैंक खे मैंडेट ॾिनो वियो त तव्हां दुनिया में जेका आहे उहो डेवलपमेंट्स जे लाइ लोन ॾींदो, ऐं IMF जो कमु इहो त दुनिया में जेकॾहिं ॿी का रिसेशन अचे थी, इकोनॉमिकली स्लो डाउन अचे थो, जीअं 1930 जो जेको स्लो डाउन हुयो, उन्हनि खे मुंहुं ॾियण जे लाइ उनखे मैंडेट ॾिनो हुयो, ठीकु आहे। त इकोनॉमिकली हिकिड़ा 2 इदारा ठाहिया विया जेको लीग ऑफ नेशन जे टाइम ते मौजूदु कोन हुया। माण्हू इहो सम्झनि था त अहिड़नि इदारनि जी मौजूदगी न हुअण जे करे लीग ऑफ नेशन जी नाकामी थी।
ऐं यूनाइटेड नेशंस जी कोन थी 75 सालनि में। अच्छा, उन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि सिस्टम हुयो जेके असां टैरिफ एंड टैक्स जेको सिस्टम चऊं था, उन जो गेट नालो हुयो, जेके अॼु वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन बेसिकली चइबो आहे। सो उन में रियासतुनि जेको आहे उहो मैशियत जा उसूल बि उते वेही करे मैशियत जूं जेके बि कंडीशन्स आहिनि उहो सेट कयूं, ऐं हेल्थ जा इदारा ठाहिया विया, फिलाई इदारा ठाहिया विया, ट्रस्टीशिप काउंसिल ठाही हुई, त माना डिफरेंट सेट ऑफ इंस्टीट्यूशन्स ठाहिया विया त उन ऑर्डर खे जेको आहे उहो इम्प्लीमेंट करे सघिजे। जेकॾहिं को क्राइसिस अचे थो त उन क्राइसिस खे हैंडल करे सघिजे, ऐं दुनिया खां मथे माना रियासत खां मथे हिकिड़ी, जीअं एरिस्टोटल चयो आहे त रियासत हिकिड़ी एब्सोल्यूट आहे, रियासत खां मथे ॿी का शइ कोन्हे। पर दुनिया जी तारीख़ में पहिरीं लीग ऑफ नेशन ऐं ॿी यूनाइटेड नेशंस, ऐं हाणे इन्हनि इदारनि जे थ्रू रियासतुनि खां मथे बि हिकिड़ो इदारो आहे, खणी कमज़ोरी सही, जेको इन सॼी शइ खे रेगुलेट करे थो। ऐं उन्हनि इदारनि जो ठाहिणु माना सम्झो त हिकिड़ो सिंगल यूनिफाइड कोड हूंदो। अच्छा, हाणे असां आलमी ऑर्डर जे चंद उसूलनि ते अचूं था, जेको पाण पहिरीं डिस्कस करे आया आहियूं। यूनाइटेड नेशंस इन्हनि इदारनि ठाहिण खां पोइ उहो आलमी ऑर्डर जी बुनियादी तौर ते थिए थो। मिसाल जे तौर ते हाणे रियासतूं जेको आहे उहो हिक ॿिए जी सॉवरेनिटी जी रेस्पेक्ट कंदियूं। माना अॻे ईअं हुयो त हिकिड़ी जे टेरिटरीज़ ते को हमला पियो थो करे, ॿिए जे टेरिटरीज़ ते को हमला पियो थो करे। बाक़ाइदगी सां नए इंटरनेशनल ऑर्डर में इहो हुयो त बाबा रियासतूं हिक ॿिए जी टेरिटोरियल सॉवरेनिटी जी रेस्पेक्ट कंदियूं, ऐं जेको आहे डेमोक्रेसी हूंदी, ह्यूमन राइट्स हूंदा, गुड गवर्नेंस हूंदी, रूल ऑफ लॉ हूंदो, ऐं डिफरेंट सेट ऑफ रूल्स ॿिया बि ठाहिया विया जंहिंजे तहत जेको आहे उहो इंटरनेशनल सिस्टम हलंदो। ऐं उन में इहो बि चयो वियो त जेकॾहिं कंहिं बि रियासत खे सम्झे थी त उन सां नाइंसाफ़ी थिए त उहो ई साॻी जेको इंटरनेशनल कोड ऑफ जस्टिस द हेग में ठाहियो वियो, जेको लीग ऑफ नेशन जे तहत बि कमु करे थो पियो, उन खे बि यूनाइटेड नेशंस जे तहत आंदो वियो त उते हू पंहिंजा मसइला जेको आहे हल करे सघे थो। सो इहे सर्टेन इदारा ठाहिया विया जी इफेक्टिवली हिकिड़ो इंटरनेशनल ऑर्डर हुजे, हिकिड़ो इंटरनेशनल डिसिप्लिन हुजे, हिकिड़े इंटरनेशनल उसूल हुजनि, कानून हुजनि, क़ाइदा हुजनि, जंहिंजे तहत जेको आहे उहो सिस्टम खे हलाए सघिजे। माना इंटरनेशनली का अनारकी न हुजे। असां ॾिसूं था जॾहिं समाज में को ऑर्डर न हूंदो, को सेटअप न हूंदो, को के रूल्स एंड रेगुलेशन्स न हूंदा, त उते अनारकी फैलबी ऐं माण्हुनि में जेका आहे वायलेंस वधंदो। ईअं ई इंटरनेशनल पॉलिटिकल सिस्टम में अनारकी खां बचण जे लाइ इहो हिकिड़ो नओं ऑर्डर ठाहियो वियो, जंहिंमें इदारा हुआ, जंहिंमें कानून हुया, जंहिंमें इहे मुआशी मसइलनि खे हल करण जे लाइ हिकिड़ो पूरो फ्रेमवर्क ॾिनो वियो। ऐं उहो अॼु ॾींहं ताईं जेको आहे 75 सालनि खां कंहिं बि सूरत में नाकाम सही या कामयाब सही, इहो बहस अलॻि सां आहे, उहो हलंदो पियो थो अचे। अच्छा हाफ़िज़, हिकिड़ो इहो सवाल आहे न त ॿी आलमी जंग जो जेको ख़ात्मो हुन समूरी दुनिया जेको नक्शो तब्दील करे छॾियो। ॿ दुनिया ते जेके ऑर्डर हुआ उहे मुकमल तौर साम्हूं आया। हिकु पासे सोवियत यूनियन जर्मन राकास खे शिकस्त ॾेई दुनिया जे अमुन खे बचाए वरितो। ॿिए पासे वरी अमेरिका सोवियत यूनियन खे रोकण लाइ, उनजे असर रसूख खे रोकण लाइ हुन नेटो ऐं मज़हबी धुरियुनि खे एक्टिव कयो सोवियत यूनियन जे ख़िलाफ़। ऐं उहा मज़हबी धुरियुनि जेका दुनिया में बाहि पखेड़ी, उनजा नतीजा इंसानियत अञा ताईं भोगे पई। सो हिकिड़ी ॻाल्हि जेका मां पुछणु चाहियां थो त मज़हबी जेके हुआ इहे मुला पाण जन खे मुजाहिद करार ॾेई इंसानियत जे ख़िलाफ़ या सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ जेको इस्तेमालु कयो वियो, सो उन समूरे सर्द जंग वारे दौर खे ऐं उन खां पोइ सोवियत यूनियन जो जेको ख़ात्मो ऐं 35 साल दुनिया ते जेको हिकिड़ो अमरीकी ऑर्डर आहे, ऐं जंहिं जमूरियत ऐं अमरीकी अमुन जे नाले में जेको कुझु दुनिया भोॻियो आहे, उन समूरे दौर खे ऐं हाणोकी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? मंसूर खान, हिकिड़े ई सवाल में अलाए केतिरियूं ॻाल्हियूं पुछी वई, हाणे केॾां वञा, कीअं जवाबु ॾियां? ओके, सो आई विल ट्राई माई बेस्ट। हाणे ईअं आहे त जॾहिं ॿी आलमी जंग ख़तमु थी त ॿी आलमी जंग ताईं सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त रूस जेको सोवियत यूनियन हुयो एट दैट टाइम, उहो अमेरिका ऐं जेके बि अॼु हिक ॿिए जी छिकताण में लॻा पिया आहिनि, इहे हिमायती हुया या हिक ॿिए जा साथारी हुया। ठीकु आहे, पर जेका सोवियत यूनियन जी कामयाबी हुई, असल में सोवियत यूनियन ई जेको आहे उहो हिटलर जे फाशिज़म खे या ॿी आलमी जंग में जेका बि फतेह आई, उहो सोवियत यूनियन जे करे आई। न त फ्रांस त अधु तबाह थियल हो, यूके उहो लंडन में लिखिया वेठा, लंडन जे टनल्स में लिखी वेठा, उहो इजलास पिया था कंदा। ठीकु आहे, पर जॾहिं सोवियत यूनियन जी वर्ल्ड वार 2 में एंट्री थी त उन पूरे नक्शे खे मिटाए छॾियो, ऐं सोवियत यूनियन जे करे ई जर्मनी खे शिकस्त आई। असांजो साईं अनवार मुस्तफ़ा शाह उहो चवंदो आहे त जेकॾहिं जर्मनी खटे वञे आहे त अॼु दुनिया तव्हां मुख़्तलिफ़ ॾिसो आहे। ठीकु आहे, सो बहरहाल कोन खटियो, अॼु दुनिया असां ॿी पिया था ॾिसूं।
ईअं ई थींदो जॾहिं जंगुनि जा फाते ॿिया थींदा आहिनि त नतीजा ॿिया निकिरंदा आहिनि। सो सोवियत यूनियन जे खटण खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो पूरो इम्पेक्ट पवणो पूरी रूस ते। सही आहे, हिकिड़ो सोवियत यूनियन माना हिकिड़ो वॾो फिनोमिना थी उभरियो। हुन जेको जर्मनी जो पूरो ख़ौफ़ हो यूरोप जे माण्हुनि ते, यूरोप पूरी ते छायल हुयो, उन्हनि खे जॾहिं हुन शिकस्त ॾिनी त हुनजो इन्फ्लुएंस ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधणो आहे न। त हुनजो इन्फ्लुएंस न सिर्फ़ु इमेज वधणो हुयो, पर हुनजो जेको आइडियोलॉजिकल पंहिंजी लाइन हुई उहो बि वधणी हुई। यूरोप जा माण्हू ओॾां बि वञणा हुया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि ते हुनजो असर अंदाज़ थिया। त उहो जेको आइडियोलॉजिकली ज़ाहिरी ॻाल्हि आहे सोवियत यूनियन जेको हुयो कम्युनिस्ट आइडियोलॉजी सां तालुक रखे पियो, ऐं यूरोप जेको हुयो रेस्ट ऑफ द यूरोप उहो कैपिटलिस्ट आइडियोलॉजी सां तालुक रखे थो। पोइ जेके सरमाएदार हुया या यूरोप त ठीकु आहे उन महिल मुकमल तौर ते तबाह थियल हुयो, त जेके अमेरिकन सरमाएदार हुआ उन्हनि खे इहा ॻाल्हि उन्हनि जी मुफ़ाद वटां न हुई त सोवियत यूनियन जी एॾी वॾी फतह थिए जो हाणे डपो त यूरोप में किथे इहो कम्युनिज़म न वधे वञे ऐं पूरी दुनिया में इहो छांइजी न वञे, त पोइ असांजी जेका इहा बदमाशी आहे इहा केॾांहुं वेंदी। ठीकु आहे, जेका अॻु में 200 साल हलंदी आई कॉलोनाइज़ेशन जे तौर ते। सो बेसिकली इहो आइडियोलॉजिकली ख़ौफ़ हो, सोवियत यूनियन जो आइडियोलॉजिकली ख़ौफ़ हो त इहो जेको जर्मनी जे राकास खे तुंहिंजे लफ़्ज़नि में जेको शिकस्त ॾिनी आहे, इन सां हुनजी आइडियोलॉजी न वधे। माना जेकॾहिं अॼु मंसूर जी हिकिड़ी सर्टेन आइडियोलॉजी आहे, मंसूर को हिकिड़ो एक्स्ट्रा ऑर्डिनरी कमु करे थो त उनजी आइडियोलॉजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे इम्पेक्ट कंदी ॿियनि माण्हुनि ते। त जॾहिं ॿी आलमी जंग में सोवियत यूनियन जी एॾी वॾी फतह थी त उन्हनि जे फतह जे असर हेठि ॿिया मुल्क कम्युनिज़म ॾांहुं न वधनि, पोइ उन खां पोइ प्रोपेगेंडा कई वई सोवियत यूनियन जे ख़िलाफ़। हुन जे ख़िलाफ़ जेको आहे इहो नेटो ठाहियो वियो या हुन जे ख़िलाफ़ हिकिड़ो मिलिट्री अलायंस ठाहियो वियो। वाशिंगटन में मीटिंग थींदियूं रहियूं, इहो वाशिंगटन कंसेंसस बि उन जो ई नतीजो आहे। सो उन बेसिकली आइडियोलॉजी खे काउंटर करण जे लाइ सोवियत यूनियन मंझां हुननि खे को ख़तरो कोन्हे, एज़ ए कंट्री हुननि खे को ख़तरो कोन हुयो। अॻु में बि रूस हुयो, हिननि जो इतादी हो, पर उहो जेको आइडियोलॉजी आहे मार्क्स जी आइडियोलॉजी आहे जेका कैपिटलिज़म आहिनि पूरे सरमाएदारी निज़ाम जूं पाड़ूं पटण जे लाइ आहे, सो उन जे ख़िलाफ़ जेको हुननि खे हुई ठाहियो वियो। बाक़ी ॿी तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ जॾहिं नेटो ठहियो त साम्हूं सोवियत यूनियन बि वासा पैक्ट जे नाले हिकिड़ो इताद ठाहियो ऐं पूरी दुनिया ॿिनि ब्लॉकनि में विरहाइजी वई। हिकिड़ी तरफ़ अमेरिकी हुया, अमेरिकी सरपरस्ती में ब्लॉक हुयो, ॿिए तरफ़ सोवियत यूनियन जे जेको आहे उहो सरपरस्ती हेठि या हुनजी छपर छांव हेठि मुल्क हुया, ग़रीब मुल्क हुया, थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ हुया, जेके बि हुया सभु गॾु हुआ, त उहो ऑर्डर हिकिड़ो मेंटेन रहियो। पर 1991 में या 90 में सोवियत यूनियन पंहिंजी जेको आहे उहो फेल्योर्स जे करे जॾहिं डिसइंटीग्रेट थिए थो त पूरी मोनोपोली अची थी वञे अमेरिका जी। ऐं मैशियत जा उसूलनि, सियासत जे उसूलनि, त जॾहिं बि कंहिं बि हिकिड़ी ताक़त जी मोनोपोली ईंदी आहे त उहो एक्सप्लॉइट कंदी आहे। पोइ जॾहिं अमेरिका अकेलो बीठो, हुनखे केरु चैलेंज करण वारो न हो, हुनजी माइट खे केरु टच करण वारो न हो, त पूरी दुनिया में हिकिड़ी एक्सप्लॉइटेशन थी। पोइ असां ॾिठो त उन जंगुनि जा, अमेरिका जी जंगुनि जा कहिड़ा बि नाला हुजनि, किथे बि हुजनि, पर उन जा नतीजा ॾाढा बुरा निकिता। पूरी दुनिया में हिकिड़ा क्राइसिस पैदा कया विया, इंसानियत जा क़तल कया विया, हथियारनि जी जेका आहे उहो नुमाइश कई वई, हथियारनि जो कारोबार कयो वियो ऐं पूरी दुनिया में हिकिड़ो ॾफेड़ पखिड़ियो वियो अॼु ॾींहुं ताईं। ऐं उहो उन इंटरनेशनल ऑर्डर जे हेठि त बाबा जमहूरियत हूंदी, इंसानी हक़ हूंदा ऐं जेको आहे उहो लिबरल ऑर्डर हूंदो। उहो जमहूरियत, उहो इंसानी हक़, अच्छा उहो सॉवरेंटी, उन इंटरनेशनल ऑर्डर में इहो बि आहे त सॉवरेंटी ऑफ द स्टेट, हर रियासत जी हिकिड़ी ख़ुदि मुख्तियारी हूंदी। उहो भले चाहे रियासत नंढी हुजे, चाहे रियासत वॾी हुजे, चाहे रियासत मुस्लमाननि जी हुजे, चाहे रियासत यहूदियुनि जी हुजे, हर रियासत जी हिकिड़ी सॉवरेंटी हूंदी आहे। उन सॉवरेंटी जी सभिनी मुल्कनि खे रेस्पेक्ट करणी। अॼु जेको अमेरिका वेही करे रूस खे लेक्चर पियो थो ॾिए त तव्हां यूक्रेन जी सॉवरेंटी जी इज़त कोन कई, यूक्रेन ते हमलो कयो आहे। अमेरिका इहा हिन पंहिंजी 35 सालनि जी मोनोपोली में छा पियो कंदो वियो? उहो उन सॉवरेंटी जी ख़िलाफ़ वर्ज़ी न हुई, उहो उन इंटरनेशनल ऑर्डर जी ख़िलाफ़ वर्ज़ी न हुई। जॾहिं जिथे चाहींदो हुयो ड्रोन अटैक्स पिया थींदा हुआ, जंगूं पियूं थींदियूं हुयूं, लखे माण्हू मुल्कनि ते हमला कया वेंदा। हिकिड़ो अमेरिका न, 50 मुल्कनि जी फ़ौजुनि समेत, नेटो समेत जेको आहे उहो कई, उहो इंटरनेशनल ऑर्डर जी नफ़ी न हुई। सो इहो बेसिकली मोनोपोली हुई ऐं मोनोपोली जी एक्सप्लॉइटेशन हुई जेका अमेरिकन ऑर्डर में आई ऐं हाणे उनखे चैलेंजिस मिलनि था पिया। त बाबा जेकॾहिं तव्हां करियो त उहो सही आहे, ऐं जेकॾहिं असां करियूं त इहो माना
गुनाह अज़ीम थी थो वञे। सो इहो बेसिकली एक्सप्लॉइटेशन टोटली। अच्छा हाफ़िज़, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़बरदस्त कई सोवियत यूनियन जे ख़ात्मे खां पोइ जेको अमेरिकी मोनोपोली, सो अमेरिकी जेका मोनोपोली हुई, हिकिड़ो तव्हां ॾिठो हूंदो सोवियत यूनियन जी मौजूदगी वक़्तु अमेरिका ऐं यूरोपी क़ुवतूं सोवियत यूनियन ते इहे इल्ज़ाम मड़ींदियूं रहियूं त बाबा हू जेके क़ौमूं आहिनि उन्हनि ते जबरी तौर ते कम्युनिज़म पिया लागू कनि। सो सोवियत यूनियन जे ख़ात्मे खां पोइ पाण ॾिठो त अमेरिका जबरी तौर ते जेका पंहिंजी नाम निहाद जमहूरियत आहे उहा दुनिया ते लागू करण थी चाहे। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिठो त 9/11 खां पोइ वॉर एंड टेरर जे नाले में या इराक में न्यूक्लियर हथियारनि जे नाले में जेको अफ़गानिस्तान, इराक ऐं पोइ लीबिया जे माण्हुनि सां जेको कुझु कयो वियो आहे उहो कंहिंखां बि लिकल कोन्हे। ॿिए पासे जेका यूरोपी जमहूरियत आहे या अमेरिकी जमहूरियत आहे, जीअं बाबा उहे चवनि था त बाबा ईरान में जेकॾहिं जीन्स पाइण ते पाबंदी आहे त इहो फाशिज़म आहे या जमहूरियत जी नफ़ी आहे। पर ॿिए पासे ख़ुदि यूरोप जे मुल्कनि में बुरके पाइण ते या स्कार्फ पाइण ते पाबंदी, छा इहा ख़ुदि इंसानी जज़्बनि जी, एहसासनि जी ऐं इंसानी आज़ादी जी नफ़ी न आहे? तव्हां कीअं था ॾिसो इनखे? बिल्कुलु ईअं मंसूर खान, जॾहिं पाण ॻाल्हि जी शुरूआति कई तॾहिं पाण इहो चयो हो त जॾहिं इंटरनेशनल सिस्टम खे सम्झण जे लाइ या रियासत खे सम्झण लाइ तव्हांखे माण्हू जी नेचर सम्झणी पवंदी। ठीकु आहे, हिकिड़ो जूतो मार्केट मां वठूं था ऐं उहो चऊं था त बाबा मंसूर खे बि पूरो थिए जेको पने आकिल में वेठो आहे, ऐं हफ़ीज़ आरी सर खे पूरो थिए जेको थर में जाओ, ऐं हिकिड़े रूसी खे पूरो थिए जेको मॉस्को में जाओ। ठीकु आहे जी, इहो इंसानी फितरत जी नफ़ी आहे। ठीकु आहे, त हिननि जी इहा थ्योरी त वन साइज़ फिट फॉर ऑल, हिकिड़ी जमहूरियत या हिकिड़ा सर्टेन रूल्स जेके असीं ठाहूं था लंडन में वेही करे, उहो सभिनी ते फिट थियनि, दुनिया जे समूरनि क़ौमुनि ते फिट थियनि, दुनिया जे समूरनि मुल्कनि ते फिट थियनि। हिननि खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन्ह थी अचे त हिकिड़ी कल्चर नाले जी बि त का शइ हूंदी आहे न, हिकिड़ा कल्चरल वैल्यूज़ हूंदा आहिनि जेके हर क़ौम जा पंहिंजा हूंदा आहिनि, हर माण्हू जा पंहिंजा हूंदा आहिनि, हर ट्रेडिशन जा पंहिंजा हूंदा आहिनि, हर सोसाइटी जा पंहिंजा हूंदा आहिनि, कल्चरल वैल्यूज़ हूंदा आहिनि। ईअं ई पॉलिटिकल वैल्यूज़ बि हूंदा आहिनि, सियासी जेके असां वैल्यूज़ चऊं था, ऐं पॉलिटिकल जेका लाइन बि हूंदी आहे या रियासत खे हलाइण जो या हुकूमत करण जो तरीक़ेकार आहे उहो बि डिफरेंट थी सघे थो। पाकिस्तान में जेकॾहिं ॻाल्हि करूं त पाण सभिनी जे ज़िलनि में हिकिड़ी डिस्ट्रिक्ट पंहिंजा सेशन जज वेठा हूंदा आहिनि जेके वेठा फ़ैसिला कंदा आहिनि। पर हिन मुल्क में जेकॾहिं तव्हां ॾिसंदो पश्तून जे एरियाज़ में हिकिड़ो जिरगा नाले ते, छाकाणि त पश्तून माण्हू उन जिरगनि जे थ्रू ई पंहिंजा फ़ैसिला कनि था, उन जे करे रियासत उते इम्प्लीमेंटेशन उहो ई औज़ार करे पई जेको हुननि खे फिट थिए थो। हिते जेको आहे उहो इंटरनेशनल ऑर्डर में लंडन में वेही करे, वाशिंगटन में वेही करे जेके पॉलिसीज़ ठाहिनि था उहो चवनि था त बाबा तेहरान में बि इम्प्लीमेंट थियनि, बीजिंग में बि इम्प्लीमेंट थियनि, उन्हनि जूं हेतिरियूं अखियूं आहिनि, ऐं हिंदुस्ताननि में बि इम्प्लीमेंट थियनि, ऐं होॾां जेके अफ्रीकी कारा आहिनि उन्हनि ते बि इम्प्लीमेंट थियनि। यानी हिकिड़ो जूतो हिकिड़े ई वक़्त ते तव्हां 6 फुट जे कद जे माण्हुनि खे पाराए सघो चाहियो था, उहे जेके कोरियन ऐं जापानी हितड़ड़ा आहिनि उन्हनि खे तव्हां पारायो था, ऐं वरी अफ्रीकी कारनि खे बि पारायो था। बाबा फिट कोन थींदो, इहो ह्यूमन नेचर जे अगेंस्ट आहे। तव्हांजो इहो रूल बेस्ड जेको इंटरनेशनल ऑर्डर आहे इहो ह्यूमन नेचर जे अगेंस्ट आहे। दुनिया में 8 अरब माण्हू आहिनि, अलाए केतिरियूं क़ौमूं आहिनि, डिफरेंट जेके आहिनि उहे टाइम ज़ोन में डिफरेंट आहिनि, त हर कंहिंजो उथ वेह ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ेकार अलॻि हूंदो। त इंडिजीनियस वे बेसिकली जनरेट कोन करण ॾिना विया इन पूरे सिस्टम में, त उन जा प्रॉब्लम्स आहिनि, उहे प्रॉब्लम क्रिएट कया विया। मिसाल जे तौर ते पहिरीं बि पाण ॻाल्हि करे आया आहियूं त इंटरनेशनल ऑर्डर में इहो त बाबा सॉवरेंटी ऑफ द स्टेट, पोइ अफ़गानिस्तान में जेका जंग थी उते सॉवरेंटी ऑफ द स्टेट छा हुई, या इराक ते जेको तव्हां हमिलो कयो, अॼु जेकॾहिं को दुनिया जो ताक़तवर मुल्क अचे उहो चए त अमेरिका फलाणो हथियार पियो थो ठाहे ऐं असां उन खे ख़तमु कंदासीं, असांखे अमेरिका खे हमिलो करणो पवंदो, आर्ग्यूमेंट छा आहे? या लीबिया में कर्नल मोहम्मद कज़ाफ़ी वेठो आहे, तव्हां चओ था लीबिया जे माण्हुनि खे असीं ईंदासीं आज़ादु कराइण। लीबिया जे माण्हुनि खे जेकॾहिं ज़रूरत आहे, इफ दे फील त उहो पाण रेज़िस्टेंट कनि। तव्हां हिकिड़े माण्हू खे छो त तव्हांजे मुफ़ादनि जो पूरो नथो करे, छो त अफ़गानिस्तान में तव्हांजा मुफ़ाद पूरा नथा थियनि, छो त इराक में तव्हांजा मुफ़ाद पूरा कोन था थियनि, छो त हिते दुनिया में माना तव्हांजा मुफ़ाद पूरा नथा थियनि, उते तव्हां इहे सुहिणियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं खणे था अचो ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट करो था, पोइ दुनिया पूरी में जेको आहे रत वाहियो था। इहो ऑर्डर फेल आहे, छो त इहो ह्यूमन नेचर जे अगेंस्ट आहे। सिंपली आई थिंक दैट इज़ हिकिड़ो शू जेको आहे उहो पूरी दुनिया जे माण्हुनि खे फिट न थींदो,
ईअं ई को हिकिड़ो जेको आहे उहो पॉलिटिकल वैल्यूज़ हुजनि, इकोनॉमिकल मेथड्स हुजनि, या दुनिया जो को बि सिस्टम हुजे, उहो दुनिया जे समूरनि माण्हुनि ते लागू नथो थी सघे। या बिल्कुलु ईअं आहे जीअं कास्त्रो चयो त बाबा यूरोपी समूरियत खे आफ़ाक़ियत कोन्हे जंहिंखे लाज़मी तौर ते असीं क़बूल करियूं। सो हर खिते जा पंहिंजा पंहिंजा उसूल थियनि था। सो पाण अॻे सवाल हलूं था। अच्छा हाफ़िज़, हिकिड़ो पाण हिन समूरे मामले ते ॻाल्हि आयासीं, अमेरिकी मोनोपोली जेका सोवियत यूनियन जे ख़ात्मे खां पोइ दुनिया ते हुई। सो कोरोना सबबु हाफ़िज़ जेका कमज़ोर थींदड़ आलमी मईशत हुई, ऐं ॿिए पासे हिकु साल अॻु ताज़ो ई 2022 में रूस ऐं यूक्रेन जंग सबबु रूस ते अमेरिकी ऐं यूरोपी जेके पाबंदियूं आहिनि न, उन सबबु यूरोप में हिकु महांगाई जो तूफ़ान आयल आहे, जंहिंखे तव्हां बख़ूबी उनखां वाक़िफ़ हूंदो। ऐं गॾोगॾु यूरोपी मुल्कनि खे, जेके सर्द यूरोपी मुल्क आहिनि, उन्हनि खे गरम रखंदड़ जेका रूसी गैस आहे, उनजी अदम मौजूदगी जेका आहे, उन यूरोपी मईशत समेत यूरोप जे मुल्कनि जा जेके माण्हू आहिनि, उनजी ज़िंदगी खे वॾे पैमाने ते मफ़लूज कयो आहे। तो रूस ऐं यूक्रेन जंग जे असुल मक़सदनि समेत जेका यूरोपी सियासत ऐं मईशत आहे, उन सां गॾोगॾु दुनिया समूरी जेका सियासत आहे ऐं मईशत आहे, उनखे अव्हां कीअं था ॾिसो? रूस ऐं यूक्रेन जंग जे करे उन समूरी दुनिया ते कहिड़ा असर मरतब थिया आहिनि? अच्छा मंसूर, तो सवाल कयो आहे, तुंहिंजो पुलसराती सवाल आहे, सो कोशिशि कंदासीं उन्हनि जो जवाबु ॾेई सघूं। हाणे कोविड-19 जे मंसूर अचण खां अॻु में जेको आहे उहो इहो पूरो ऑर्डर जेको आहे उहो बेनकाब थी वियो, उहो मुख़्तलिफ़ सूरतुनि में अमेरिकी जेका या इन पूरे ऑर्डर जी जेका मुनाफ़िकी जेकॾहिं चऊं त उहो माना वाइकी थी चुकी हुई, ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ कोविड-19 आयो। कोविड-19 खां पहिरीं असांखे सम्झणो पवंदो त ग्लोबलाइज़ेशन बि जेको आहे इन पूरे ऑर्डर जे, इन पूरे सिस्टम जे रूल बेस्ड ऑर्डर जो हिसो हुई, त पूरी दुनिया जेका आहे उहो ॻंढियल हूंदी ऐं दुनिया जा समूरा मुल्क हिक ॿिए सां ॾे वठि कंदा, शयुनि जी ॾे वठि कंदा, माण्हुनि जी जेका आहे पीपल जी कनेक्टिविटी हूंदी, कंपनीज़ खे विदाउट एनी बॉर्डर जेका आहे उहो हासिल हूंदी। त ऑस्ट्रेलिया जी कंपनी जेकॾहिं उहो पाकिस्तान में बिज़नेसिस करणु चाहे, अमेरिकी कंपनी दुनिया जे कंहिं बि खिते में वञी करे जेको आहे बिज़नेसिस करणु चाहे त उनखे का पाबंदी हासिल न हूंदी। त माना माण्हुनि जी इकोनॉमी जी माना हर शइ जी पाण में कनेक्टिविटी कई हुई ऐं हिकिड़ो इहो तासुर ठाहियो वियो त दुनिया में हाणे जेकॾहिं को डिज़ास्टर आयो त उनखे टैकल बहितर तरीक़े सां कयो वेंदो, छो त दुनिया तमामु घणी पाण में ॻंढियल आहे ऐं उहो ॻंढियल जीअं त माना हिकिड़ो माण्हू या हिकिड़ो मुल्क कंहिं बि मसइले खे मुंहुं ॾियण जे लाइ काफ़ी न आहे। हाणे पूरी दुनिया ॻंढियल आहे त मसइला एतिरा थींदा कोन, जेकॾहिं थिया तॾहिं बि उन्हनि खे मुंहुं जल्दी ॾेई सघो। अच्छा, ग्लोबलाइज़ेशन खे हमेशह आउं जेको आहे कोशिशि कंदो आहियां, मुंहिंजा मिसाल ॻोठाणा हूंदा आहिनि माण्हुनि सां रिलेटेड हूंदा आहिनि। जॾहिं मूं आर्टिकल लिखियो ग्लोबलाइज़ेशन ते, तॾहिं मूं इहो चयो त मुंहिंजो ईअं सम्झो त हिकिड़ो ॻोठु आहे, उन ॻोठ जो हिकिड़ो वॾेरो आहे, उहो वेही करे फ़ैसिला करे थो त बाबा हाणे ॻोठ में अॼु बिना तफ़रीक जे जेके बि हारी आहिनि, जेके बि मज़दूर आहिनि, जेके बि विचोला माण्हू आहिनि, जेके बि डॉक्टर आहिनि, जेके बि इंजीनियर आहिनि, उहो पाण में ॻंढिबा ऐं जेकॾहिं कंहिं माण्हू जो कंहिं माण्हू खे कंहिं मदद जी ज़रूरत पए थी, सहकार जी ज़रूरत पवे थी, त पोइ असीं पाण में उहो सहकार कंदासीं ऐं इहे सभु ॻाल्हियूं हूंदियूं, ठीकु आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो अन्न आहे जेको आहे, जेकॾहिं मुंहिंजो मूं वटि अन्न खुटे थो त मूंखे वॾेरो ॾींदो, या वॾेरे खे अन्न जी ज़रूरत पए थी, कंहिं हेल्प जी ज़रूरत पए थी त आउं कंदुसि, माना हिकिड़ी कोऑपरेशन वारी ॻाल्हि थिए थी। अच्छा, उहो जॾहिं ॻोठ में ॿोॾ थी अचे, ठीकु आहे, उहो जॾहिं सहकार करण जो टाइम थो अचे, तॾहिं वॾेरो छा थो करे, पंहिंजा दर बंदि करे थो छॾे। कोविड-19 में एग्ज़ैक्टली ईअं थियो। वॾेरो चए थो त बाबा हिते कीअं कोविड-19 में इंटरनेशनल पॉलिटिक्स में ईअं थियो जो जॾहिं इहा वबा आई, जॾहिं इहो क्राइसिस दुनिया में आयो, तॾहिं जेके बि मुल्क हुआ, इवन चैंपियन हुआ ग्लोबलाइज़ेशन जा, उन्हनि पंहिंजा दर बंदि करे छॾिया, उन्हनि उन कनेक्टिविटी खे, उन जेका ॻांढापो उन्हनि खे ख़तमु करे छॾियो। एतिरे ताईं जो यूरोपी यूनियन माना ग्लोबलाइज़ेशन जो चैंपियन हिकिड़ो इदारो, जॾहिं इटली में इहो क्राइसिस वधियो ऐं इटली जा माण्हू रोडनि ते मरण लॻा, वीडियोज़ वायरल थियण लॻा, त उन्हनि इटली जा जेके पाड़ेसरी मुल्क हुआ, उन्हनि इटली जे लाइ दर बंदि करे छॾिया, बाबा नो एंट्री कंहिं बि। इवन एतिरे क़दुरु पंहिंजी शहरनि खे न पिया एक्सेप्ट कनि जी वबा फैलिजे न वञे, ठीकु आहे। सो उन ई आर्टिकल में मूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि लिखी, मूं चयो बाबा इटली जूं जेकॾहिं या रोम जूं जेकॾहिं रड़ियूं, रोम जे माण्हुनि जूं रड़ियूं जेके आहिनि उहो बर्लिन ऐं लंडन ऐं पेरिस ताईं न आहिनि पहुचंदियूं,
त पोइ हीअ असांजूं रड़ियूं वाशिंगटन ते कीअं पहुचंदियूं, या हू कारा अफ्रीकी जेके आहे न उन्हनि जे मसइलनि ते वाशिंगटन खे छो फ़र्क़ु पवंदो। ही बेसिकली हिकिड़ो ॾेख हुयो, हिकिड़ो पंहिंजे कंपनियुनि खे पंहिंजे बिज़नेसिस खे फ़ाइदो हासिल करण जे लाइ हिकिड़ो ग्लोबलाइज़ेशन जे नाले ते हिकिड़ो पूरो ॾेख ठाहियो वियो, जंहिंखे सफ़ा वाइको कयो कोविड-19। अॻु में त वाइको थियल हो, पर सफ़ा जेको वाइको कयो कोविड-19 कयो। अच्छा, हद उन में इहा थी जो हिकिड़ा पूरा दावा कया विया त जॾहिं बि क्राइसिस ईंदो त क्राइसिस में विदाउट एनी बॉर्डर, विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन, सभु कंपनियूं, सभु मुल्क, सभु माण्हू, सभु इदारा हिक ॿिए जी मदद कंदा। पर थियो ईअं जो लाइफ सेविंग ड्रग्स यानी उहे मेडिकल सप्लाइज़ हुकूमतुनि पंहिंजे कंपनियुनि खे ऑर्डर कया त मेडिकल सप्लाइज़ ॿियनि मुल्कनि ॾांहुं एक्सपोर्ट ते पाबंदी करियो, माना फ्री में त घोरियो, उहो जेको असांखे तव्हां क्राइसिस में ॾियो उहो त घोरियो, पर पैसनि सां जेकॾहिं असां वठण पिया चाहियूं त उन ते पाबंदी। उहो जेको एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट जे लाइ हिकिड़ो पूरो निज़ाम ठाहियो वियो, उन खे कोविड-19 ॾिठो त जॾहिं क्राइसिस ईंदो आहे तॾहिं जेको आहे उहो हुकूमतुनि इहे सभु कमु कया। अच्छा, उन खां पोइ इहो अञा क्राइसिस हलियो ई पिए या उन जा आफ्टर शॉक्स जारी हुया त हिकिड़ी ॿी जंग जेका उहो मड़ी हुई दुनिया ते। हाणे ॿी जंग उनजे करे मड़ी वञण जो उनजे करे आउं नालो थो वठां त ग्लोबलाइज़ेशन वारे इन नारे हेठि जेको रूस हो, माना 1991 में जॾहिं सोवियत यूनियन टुटो त भरपूर कोशिशि कई हुई रूसी हुकुमराननि तरफ़ां त उन ऑर्डर में रूस खे एक्सेप्ट कयो वञे। रूस हुननि जा जमहूरी उसूल, माना रूस अॼु बि पंहिंजे पाण खे डेमोक्रेटिक स्टेट सम्झे थो, उते इलेक्शन्स थियनि थियूं, पोइ वराए प्यूटन अचे थो, उहो हिकिड़ो ॿियो तज़ाद या सवाल आहे, पर उहो हिकिड़ो जमहूरी मुल्क आहे, उते ह्यूमन राइट्स जी इज़त आहे या जेको बि कुझु आहे। त उन ऑर्डर में हुन शिरकत करण जी कोशिशि कई, बार बार कोशिशि कई, एफसी खुली, ॿिया मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे कंपनीज़ मॉस्को में वञी पंहिंजा हेडक्वार्टर्स जोड़िया, सैमसंग जूं उते ब्रांचिस खुलियूं। सो मॉस्को पूरी कोशिशि कई त उन सिस्टम में उनखे एक्सेप्ट कयो वञे, पर सिस्टम में अमेरिका जी जेका मुफ़ाद परस्ती हुई उन मॉस्को खे कॾहिं उहो स्पेस जेको उनजो लेजिटिमेट स्पेस हुयो उहो कोन ॾिनो। अच्छा, उन खां पोइ 1991 खां या अॻिते हली करे जॾहिं रूसी असर वधणु लॻो, रूसी असर ईअं त रूस वटि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो आहे तेल जो ऐं गैस जो ऐं ॿी एनर्जी जो, त यूरोप खे आहे, यूरोप हमेशह एनर्जी खपंदी पई आहे, ऐं अरब मुल्कनि खां एनर्जी अचे, उहो महांगी बि अचे, उनजी ट्रांसपोर्टेशन कॉस्ट वग़ैरह। त यूरोप वारनि या रूसियुनि गॾे वेही करे इहो चयो त बाबा हितां रूस में पाइप लाइन हलंदी जेका पूरे यूरोप खे एनर्जी सप्लाई कंदी विदाउट एनी माना डिस्टर्बेंस, एब्सोल्यूट एनर्जी सप्लाई कंदी। पोइ नॉर्ड स्ट्रीम 1 ठाही वई, नॉर्ड स्ट्रीम 2 ठाही वई, ऐं पूरी पाइपलाइन जो जेको आहे इहो ॼार विछायो वियो जी यूरोप खे रूसी गैस, तेल ऐं उहो सप्लाई मिलंदियूं रहनि। अच्छा, जॾहिं उहो वधियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे रूस जो असर यूरोप में वधणु लॻो ऐं यूरोपीय मुल्क माना रूस जे वेझो थियणु लॻा। त इहो अमेरिकन इंट्रस्ट जे बिल्कुलु अगेंस्ट हो। जीअं पाण पहिरीं ॿुधायो त वर्ल्ड वार 2 खां पोइ जेको नेटो जो ठहिण बि जेका सोवियत यूनियन जे असर खे यूरोप तां घटि करण जी हिकिड़ी साज़िश हुई, ईअं ई यूक्रेन वार खे मां सम्झां थो त इहो हिकिड़ी साज़िश तहत मड़ी वई त जीअं यूरोप खे ॾेखारिजे त रूस अॼु यूक्रेन ते हमलो कयो, सुभाणे तव्हांजे बि कंहिं मुल्क ते हमलो करे सघे थो, तव्हांखे एनेक्स करे सघे थो, तव्हां ते बमबारी करे सघे थो। पोइ फिनलैंड खे डिॼाड़ियो वियो, पोइ स्वीडन खे डिॼाड़ियो वियो, पोइ बाल्कन स्टेट्स खे डिॼाड़ियो वियो। ठीकु आहे, यूक्रेन जे पोयां, यूक्रेन जी वार जे पोयां अनेक सबब थी सघनि था, पर हिकिड़ो अमेरिकी सबब इहो ई आहे। अॼु तव्हां ॾिसो था उन पूरे यूक्रेन वार खां पोइ जेको आहे उहो ग्लोबल सप्लाई चेन डिस्टर्ब थी आहे, रूस ते हिकिड़ी पाबंदियूं हाणे हुनखे एब्सोल्युटली आइसोलेट कयो वियो आहे, हुनखे इवन ग्लोबल फाइनेंशियल इंस्टीट्यूशन खां धार कयो वियो आहे। ऐं उन जे बनस्पतनि तव्हां ॾिसो था यूरोप में एनर्जी जो क्राइसिस, दुनिया में एनर्जी जो क्राइसिस, दुनिया में एनर्जी खां वधीक जेका ग्रेन आहे, जेके कणक चऊं था, या जेके ॿियो खाधो आहे, फूड आहे, उहो बेसिकली रूस ऐं यूक्रेन मां ईंदो आहे। पोइ इन जे नतीजे जेको आहे मिडल ईस्ट में, अफ्रीका में या ॿियनि मुल्कनि में जेके फूड क्राइसिस पैदा थियो, पोइ इहो पूरो नतीजो आहे, उहो पूरो उन क्राइसिस जो नतीजो आहे। बेसिकली अमेरिकी हिकठी जेको आहे उहो कोन था चाहिनि त दे डोंट केयर अबाउट ऑल ऑफ अस, माना उन्हनि खे माण्हुनि जी का परवाह न आहे, उन्हनि खे पंहिंजे मुफ़ादनि जी परवाह आहे। सो दैट्स वाई इहो सिस्टम आहे ओबियसली उहो नाकामी तरफ़ वञे पियो ऐं नाकाम थींदो वन डे। अच्छा, माना रूस ऐं यूक्रेन जी जंग मां इहो साबित थिए थो त न सिर्फ़ु इहे जंगियूं हाणे उहे न आहिनि रहियूं जंहिंजा सिर्फ़ु उन्हनि मुल्कनि ताईं असर हुजनि, पर हिननि जा
समूरी दुनिया ते उन्हनि जी आवाम ते हिकिड़ा तमामु वॾा नाकारी असर थियनि था। सो अच्छा आसिफ़, पाण अॻिते हलूं पिया। तव्हां समूरी इहा सूरत हाल ॿुधाई, कोरोना जा सभु जेके हुआ सबब, या वरी इहो रूस ऐं यूक्रेन। आसिफ़, रूस ऐं यूक्रेन जेका जंग आहे, उन सबबु दुनिया में बि तमामु वॾियूं तब्दीलियूं पाण खे नज़र पियूं अचनि। गॾोगॾु जेको चीन ऐं रूस जो उभार थियो आहे, में गॾोगॾु ॿिए पासे पाण ॾिसूं था उत्तर कोरिया जी वधंदड़ जेका जोहरी ताक़त आहे, उन बि अमेरिकी मुफ़ादनि लाइ हिकिड़ो वॾो ख़तरो पैदा कयो आहे। ॿियो वरी विच ओभर जे अंदरि ईरान जी वधंदड़ ताक़त, उनजो असर रसूख़ जेको आहे, या ईरान जिन मलेशियाउनि खे सपोर्ट पियो करे, उन सबबु अमेरिकी मुफ़ाद जेके आहिनि उहे विच ओभर में तमामु वॾे ख़तरे हेठि आहिनि। ऐं जेका उते हिकिड़ी अमेरिकी चौकी जो किरदारु अदा कंदड़ रियासत आहे इसराइल, उनजो बि घेरो तंग कयो वियो आहे। सो असीं इहो त पुछण मां इहो पियो चाहियां त जेको विच ओभर जे अंदरि जेका हींअर चीन जी सालसी हुई, जंहिं तहत सऊदी अरब ऐं ईरान जा जेके तालुकात हुआ उहे बहाल थिया, जंहिं सबबु ईअं लॻे पियो त अमेरिकी ऑर्डर जेको आहे उहो विच ओभर जे अंदरि कमज़ोर थियो आहे। सो तव्हां छा था सम्झो त रूस, चीन गॾोगॾु ईरान जो जेको गॾियल हिकिड़ो नओं ऑर्डर आहे, उहो अमेरिकी हेजमनी खे ख़तमु कंदो, या अमेरिका उहे समूरा घेरा जेके आहिनि उहे टोड़े ऐं पंहिंजो ऑर्डर जेको आहे उहो वरी लागू करण में कामयाबु ईंदो? हाणे चाइना जो जेको उभरे अचण आहे, उन जे पोयां बि अमेरिकी ऑर्डर आहे। अमेरिकी कंपनियुनि जेको आहे उन जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो कंपनियुनि जो मुफ़ाद हुजे थो जॾहिं उन्हनि खे लेबर ऐं रॉ मटीरियल जिते सस्तो मिलंदो आहे उते वञी मैन्युफैक्चरिंग ठाहींदियूं आहिनि। सो चाइना खे इकोनॉमिकली माइट करण में उन्हनि जो हिकिड़ो रोल रहियो आहे। अच्छा, जॾहिं बि हिकिड़ो मुल्क मुआशी तौर ते एॾी तरक़ी कंदो आहे जेतिरी चाइना कई आहे, दुनिया जी तारीख़ जी तेज़ तरीन तरक़ी जेका आहे रिकॉर्डेड, उहो चाइना कई। ठीकु आहे। 1972 में जेके इहे चाइनीज़ प्रेसिडेंट रिफॉर्म्स थिया हुआ, उन खां हेसि ताईं जेकॾहिं ॾिसूं था त तेज़ तरीन तरक़ी आहे। अच्छा, उन जी मुआशी तरक़ी जे पोयां बि अमेरिका खे को प्रॉब्लम न आहे। प्रॉब्लम तॾहिं थिए थो जॾहिं चाइना जेके आहे न पंहिंजी मिलिट्री पावर ऐं पंहिंजा डिप्लोमेटिक पावर जेको आहे इस्तेमालु करे थी। ठीकु आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हिकिड़ो मुल्क जॾहिं इकोनॉमिकली पावरफुल थींदो त हुनजा इहे बि रिसोर्सिस जेके आहिनि इहे बि पावरफुल थींदा पंहिंजे जोहर ते। त चाइना जॾहिं हाणे उभरियो आहे त 2010 खां पोइ, स्पेशली हाणे 2020 खां पोइ वारा जेके ॾींहं आहिनि, उन में त पाण ॾिठो थींदो इहो खुलो तौर ते ॿ ब्लाक तरफ़ दुनिया वञे थी पई। उन जी वजह इहा आहे त अमेरिका खे हुनजो इहो रोल जेको आहे, जेको चाइना प्ले करे थो पियो डिप्लोमेटिकली, जेको मिडल ईस्ट में प्ले कयो, या हुनजी जेका इकोनॉमिकल माइट आहे, उन्हनि जो उनजी मिलिट्री ते जेको मॉडर्नाइज़ेशन हुनजी मिलिट्री आहे, उन ते जेको इम्पैक्ट आहे, अमेरिका चवे थो उहो न हुजे। तव्हां असांजे असर हेठि रहो, असांजे सिस्टम हेठि रहो, बाक़ी भले तव्हां तरक़ी करियो। पर हिकिड़ो मुल्क जॾहिं एॾो तरक़ी कंदो आहे त उन ऑर्डर खे चैलेंज बि त कंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। सो चैलेंज चाइना करणु शुरू कयो आहे, उन जा नतीजा असां ॾिठा आहिनि। हुन मुख़्तलिफ़ ज़रिए पंहिंजी दुनिया पूरी में असर रसूख़ वधाई आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त वन शू नॉट फिट फॉर ऑल वारी जेका पॉलिसी आहे यूएस जी, उन ईरान खे आइसोलेट कयो आहे, रूस खे आइसोलेट कयो आहे, पंहिंजा ख़ामखा जेके आहिनि पूरी दुनिया में जेके आहिनि उहो दुश्मन पैदा कया आहिनि। त इहे मुल्क जेके आहिनि इन जे ऑर्डर खे चैलेंज कंदा। पर ॾिसूं था हाणे सिक्योरिटी वाइज़ जेको आहे, इहो नओं उभरंदड़ जेको टोलो आहे, जंहिंमें ईरान आहे, ईरान जो मलेशियाज़ आहिनि, चाइना जो डिप्लोमेटिक रोल आहे, रूस जी खुलेआम तंज़ीमुनि खे, अमेरिका मुख़ालिफ़ तंज़ीमुनि ऐं मुल्कनि खे जेका खुलेआम सपोर्ट आहे, या नॉर्थ कोरिया जो इहो पावरफुल थियणु आहे, इहो ऑब्वियसली उनजे लाइ न सिर्फ़ु सिक्योरिटी चैलेंज आहे, पर उन ऑर्डर खे बि उहो कमज़ोर करे थो। अच्छा, सिक्योरिटी चैलेंज त ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पाण ॾिठोसीं त हमास जो जेको ताज़ो ई वाक़ियो आहे, उहो इन मंज़रनामे तहत आहे। त हमास जी एॾी वॾी कार्रवाई, जेका इन पूरे इसराइल जहिड़े ताक़तवर मुल्क ख़िलाफ़ हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जी, जेकॾहिं तव्हां ॾिसूं था त ख़्यालु नथो अचे त हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन अहिड़े क़िस्म जो हमलो ऑर्गेनाइज़ करे सघे थी। ठीकु आहे। जॾहिं एज़ ए पॉलिटिकल साइंटिस्ट ॾिसूं था त ॿियूं धुरियूं जेके बैक स्टेज ते वेठियूं आहिनि, उहो इन ज़रूरु किथे न किथे इन सिस्टम जे पोयां आहिनि। न त हमास पहिरीं में मौजूदु हुई। हमास जेको आहे 1987 में मौजूदु आहे। अहिड़ो कोऑर्डिनेटेड अटैक कोन करे सघी। एॾो अटैक जेको इसराइली ख़ुदि मञनि था पिया त असांजे ख़ाम ऐं ख़्याल में कोन हो,
जिथे जेके इसराइल जी जेका एजेंसी आहे उन इवन प्रिडिक्ट बि कोन कयो एॾो वॾो अटैक हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन वो हमास जहिड़ी करे जिथे इसराइल जा हेॾा वॾा असर मौजूदु आहे गज़ा में बि। सो ऑब्वियसली पोयां हथ नज़र अचनि था ऐं हथ पोयां ॿिया बि नज़र ईंदा, दुनिया जे ॿियनि खितनि में बि ईअं थींदो जेकॾहिं इन पूरी क्वेश्चन खे हल न कयो हुयो। इन्हनि मुल्कनि खे जेको आहे इन सिस्टम तहत न विहारियो वियो, इन्हनि जूं ॻाल्हियूं न ॿुधियूं वियूं, इन्हनि जा मसइला न हल कया विया, त ऑब्वियसली ही इंटरनेशनल ऑर्डर को घणो देरि हलण वारो आहे कोन को। अच्छा उहो डहींदो, पर उहो को माना जीअं मिसाल जे तौर ते वर्ल्ड वार 1 खां पहिरीं वारो जेको बि हिकिड़ो सिस्टम हुयो उहो ख़राब थियो, उन बेनतीजा थियो, नाकारा थियो ऐं पोइ उन जे नतीजे में जॾहिं वर्ल्ड वार 1 लॻी त करोड़े माण्हू मुआ, पोइ वर्ल्ड वार 2 लॻी तॾहिं बि करोड़े माण्हू मुआ, तॾहिं हिकिड़ो वञी ऑर्डर ठहियो जेको 75 सालनि खां हले थो पियो। त ही जॾहिं सिस्टम कलेप्स थींदो त फियर इहो आहे माना त किथे ही को एॾो ख़तरनाक न साबित थिए, लखे माण्हुनि जी हयाती न वठे, माण्हुनि सां जेको आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया हाणे हिकिड़ी का नई वार अफोर्ड नथी करे सघे। अच्छा हाफ़िज़, रूस के यूक्रेन जंग में फासाइण खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त बाबा ट्रंप जे दौर में चीन जे ख़िलाफ़ हिकिड़ी ट्रेड वार शुरू कई वई। साॻी रीत चीन खे वरी ताइवान मसइले ते भड़काए हू चीन खे बि जंग में धिकणु चाहिनि था, ऐं जंहिंजी आड़ में रूस जी आउं ते पाबंदियूं मड़े हू चाहिनि था त इन चीन जो जेको वधंदड़ असर रसूख आहे मुआशी या सियासी उनखे रोकिजे। ठीकु आहे। ॿिए पासे BRI जेको आहे चीन जो बेल्ट एंड रोड इनिशिएटिव, उनखे रोकण लाइ बि ताज़ो ई दिल्ली में जेका G20 समिट थी उनमें तव्हां ॾिठो हूंदो त IMEC प्रोजेक्ट लॉन्च कयो वियो, ऐं इहो ॿुधायो पियो वञे त इहो IMEC जेको प्रोजेक्ट आहे इहो इंडिया खां दुबई खां पोइ सऊदी, पोइ जॉर्डन, पोइ इज़राइल ऐं पोइ यूरोप। जॾहिं त जेके माहिर आहिनि, जेके एक्सपर्ट आहिनि, इहो इहे पिया ॿुधाइनि त इहो जेको रूट आहे IMEC जो इहो कंहिं बि हवाले सां मुनासिबु कोन्हे, छाकाणि त अॻु में ई मिस्र वारो स्विस कैनाल मौजूदु आहे जंहिं ज़रिए यूरोप ॾांहुं ऐं अफ्रीका ॾांहुं वापारु करे सघिजे थो। सो हीउ जेको IMEC प्रोजेक्ट आहे इहो चीन खे त रोकण आहे ई आहे, पर ॿिए पासे मिस्र ऐं तुर्की जहिड़ा जेके अहम वापारी रस्ता फराहम कंदड़ मुल्क आहिनि उन्हनि खे हिन में शामिल न करणु, या जेके यूरोपी क़ुवतूं आहिनि अमेरिकी जेके बदमाशी आहे, तव्हां ॾिठो हूंदो चीन जा धड़ाधड़ दौरा, ताइवान जा दौरा, ऐं उन खां पोइ धड़ाधड़ उन्हनि जी फ़ौजी मदद, या विचो भर जे अंदरि हिकिड़ी छिकताण आहे जेका सऊदी इज़राइल नॉर्मलाइज़ेशन थिए पई, उहो फ़लस्तीनी मसइलो बि उनमें तमामु अहम आहे। छा इन्हनि समूरनि मसइलनि जी मौजूदगी में IMEC जेको आहे उहो कामयाबु थी सघंदो? अच्छा मंसूर खान, पहिरीं तुंहिंजी बुनियादी ॻाल्हि ते अचूं था, जेका तो पहिरीं ॻाल्हि कई ताइवान वारी। वेस्ट जेको आहे उहो चीन खे जी माना रूस खे यूक्रेन में फासाए ऐं पंहिंजा गोल्स हासिल कया, ईअं ई ताइवान वारे मामले ते बेसिकली यूक्रेन करणु चाहे थो, माना ताइवान खे जी यूक्रेन रूस सां यूक्रेन में फासाई, ईअं चाइना खे ताइवान में फासाइणु चाहे थो। अच्छा, इन जी तारीख़ ते मामूली हिकिड़ी नज़र विझां त ताइवान जेको आहे तारीख़ी तौर ते उहो चाइना जो हिसो रहियो आहे 1949 ताईं। ठीकु आहे। उते ॿ धुरियूं हुयूं, हिकिड़ी नेशनलिस्ट हुई चेंग काई शेक जी पार्टी ऐं ॿी जेका आहे उहो सोशलिस्ट हुई माओ ज़ेडोंग जी पार्टी। अच्छा, हाणे जेकॾहिं सिस्टम खे सम्झूं था, मिसाल जे तौर ते कंहिं बि मुल्क में साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़, साॻी कल्चर रखंदड़ माण्हू आहिनि ऐं उन में सियासी इख़्तिलाफ़ थियनि था, उहो मुल्क जे हिकिड़े हिसे में छॾे ॿिए हिसे में वञनि था, उहो पनाह वठनि था या उते पंहिंजी रूल कनि था। ठीकु आहे। ताइवान वारा बि चाइना खे एक्सेप्ट कनि था, उहे चवंदा चाइना जा जेके असुल हुकुमरान उहे असीं हुयूं, ऐं चाइना जेको मेनलैंड चाइना आहे उन जा माण्हू चवनि था त बाबा चाइना जा जेके पूरी चाइना ते जेको आहे उहो कंट्रोल आहे उहो असांजो हुजे। ठीकु आहे। माना ॿई धुरियूं हिकु चाइना खे मञनि थियूं, जॾहिं चाइना तारीख़ी तौर ते हो ई हिकिड़ो, ॿई धुरियूं हिकिड़े ई चाइना खे मञनि थियूं, त उते वेस्ट वारी प्रोपेगेंडा त सम्झ में नथी अचे। अच्छा, उन ताइवान जी केस खे माण्हू अलॻि सां टैकल करे सघे थो, त उन्हनि जो जेको 50-70 सालनि खां हुकूमत करण जो तरीक़ेकार उहो डिफरेंस रहियो आहे, उते जमहूरियत आहे, उते वेस्टर्न कैपिटलिज्म आहे, या उन्हनि जो हिकिड़ो अलॻि सां जान आहे, उन्हनि खे ठीकु आहे। ऑलरेडी चाइना वटि जेको आहे उहो 1 चाइना 2 पॉलिसीज़ वारो सिस्टम आहे, त चाइना इहो पियो चए त बाबा हीअ असांजो तारीख़ी तौर ते हिसो रहियो आहे ऐं हू बि त असांजा माण्हू आहिनि। एतिरे क़दुरु ताईं ॿुधाई, हक़ीक़त इहा आहे जो चेंग काई शेक जी पार्टी जेका आहे उन जी अक्सरियत जेका आहे उहो चाहे थी त चाइना सां जेको आहे वापसी गॾिजे ताइवान। उते हाणे हिकिड़ी ॿी जेका आहे उहो मग़रिब नवाज़ पार्टी आहे, उहो नथी चाहे त बाबा
इन्हनि जो पाण में मर्जर थिए। सो इहो हिकिड़ो कॉम्प्लिकेटेड इशू आहे। वेस्ट इहो जेको आहे चाइना खे माना वाटरलू करणु चाहे थो, ताइवान खे माना वाटरलू ऑफ चाइना करणु चाहे थो, त इन केस में फासाए ऐं उन्हनि जी डोमिनेंसी खे रोके सघे। मंसूर जेकॾहिं ॻाल्हि करियूं बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जी, त इहो चाइना जो हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट आहे। अच्छा, इन प्रोजेक्ट जी ख़ुशूसियत ईअं आहे त जेके बि वेस्ट जा फंडेड हेसि ताईं हेतिरी तारीख़ में जेके बि प्रोग्राम रहिया आहिनि, हू त वेस्ट जेको आहे उन ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे मुफ़ादनि खां सवाइ हिकिड़ो रुपयो बि कोन ॾींदो आहे। उन जा ईअं के एॾा वॾा मेगा प्रोजेक्ट न हुया जेके माण्हुनि जी ज़िंदगी अपलिफ्ट करे सघनि, मुल्कनि जूं तक़दीरूं तब्दील करे सघनि। बेल्ट एंड रोड इनिशिएटिव दुनिया जी तारीख़ में पहिरियों दफ़ो आहे जो थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ इन लेवल ते जेके आहिनि कनेक्ट थिया। ठीकु आहे, हेसि ताईं 130 मुल्क जेके आहिनि उन्हनि में इहो इनिशिएटिव शुरू थी चुको आहे। जीअं पाकिस्तान में सीपेक आहे, ऐं ठीकु आहे किथे न किथे उनजी नाकामी थी हूंदी, जीअं श्रीलंका में थी आहे या ॿियनि मुल्कनि में थी हूंदी, पर ओवरऑल जेको आहे उन्हनि खे हिकिड़ो कामयाबु प्रोजेक्ट ॾिठो पियो वञे। उन सां चाइना जो, उन प्रोजेक्ट सां चाइना जो जेको असर रसूख़ आहे, जेको हुनजो डिप्लोमेटिक असर आहे, जेको हुनजो इकोनॉमिकल असर आहे, या हुनजो जेको सियासी असर आहे, उहो पूरी दुनिया में वधियो ज़रूरु आहे। सो चाइना पंहिंजा गोल्स आई थिंक बेल्ट एंड रोड इनिशिएटिव में हासिल करे चुको आहे, छाकाणि त बेल्ट एंड रोड जे लॉन्च थियण खां पोइ ई आहे त चाइना खे एॾो वॾो जेको आहे उहो इंटरनेशनल रोल मिलियो आहे। रोल चाइना जो बेल्ट एंड रोड इनिशिएटिव खां पोइ थियो आहे, या हेतिरनि समूरनि मुल्कनि खे मदद ॾियणु, फंडिंग ॾियणु, लोन जेको रोल वधियो आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कई त आईमेक छा उन्हनि खे काउंटर करे सघंदो? बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जीअं मूं पहिरीं ॿुधायो त उहो 130 मुल्कनि मां गुज़रे थो। 130 कंट्रीज़ जेके आहिनि उनजो हिसो आहे। पहिरीं त एतिरे क़दुरु ताईं जो जेके मग़रिब जा मुल्क आहे उहो बि उनजो हिसो आहे, ऑस्ट्रेलिया उनजो हिसो, इटली में बेल्ट एंड रोड जा प्रोजेक्ट आहिनि, स्पेन में, माना यूरोप में फैलियलु हुयो इहो पूरो प्रोजेक्ट। ठीकु आहे, त आईमेक जेको आहे उहो हिकिड़ो त जेकॾहिं प्रोजेक्ट खे ॾिसूं त प्रोजेक्ट एॾो को वायबल नज़र न पियो अचे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां इंडिया खे पहिरीं, इंडिया मां माना मिसाल जे तौर ते पहिरीं तव्हां मुंबई मां ईंदो या दुबई जे कंहिं पोर्ट ते लाहींदो, पोइ तव्हां खां रेल ते रखंदो, मतिलबु त सामान खे कंटेनर खे तव्हां लाहिण ऐं छाड़ण में जेको आहे उहो तव्हांजी तव्हांजो कॉस्ट वधी वेंदी। जॾहिं त तव्हां पंहिंजे सवाल में इहा ॻाल्हि कई त हिकिड़ो इकोनॉमिकली वायबल रस्तो मौजूदु आहे जेको मिस्र वटां गुज़रे थो वञे, सुइज़ कैनाल जे थ्रू। सो इन ते मूं हिकिड़ो ओपिनियन इहो ठाहियो त बाबा G20 में कुझु हुयो ई कोन को। G20 जेका समिट थी न दिल्ली में, पोइ हिननि बसि ठीकु आहे चयो त हाणे असीं अहिड़ो प्रोजेक्ट ठाहियूं था ऐं चाइना खे मैसेज डिक्लेयर कयनि। उहो चाइना खे ख़बर अथई प्रोजेक्ट नाकाम थियणो हुयो, ऐं उहो जेकॾहिं ही हमास जा हमला न बि त थियनि हा तॾहिं बि त उहो माना इकोनॉमिकली उहो कलेप्स्ड प्रोजेक्ट हुयो। पर उन खे सफ़ा जेको आहे उहो अञा कोन, ॿार पैदा थियण खां अॻु में माउ जे पेट में गुज़ारे वेंदो आहे। सो ही माउ जे पेट में बि कोन गुज़ारे वियो। हिकिड़ो ॿ जोड़ा हुआ जिन ख़्यालु इहो कयो त असांजी शादी थींदी, शादी खां पोइ असांजो ॿारु थींदो। सो हिकिड़ो ज़हन में जेका सोच में ख़्यालु हुई उन खे बि हमास जे हमलनि उते सोच में दिमाग़ जे अंदरि मारे छॾियो त बाबा ही हेॾा प्रॉब्लम्स मौजूदु आहिनि मिडल ईस्ट में, तव्हां उन खे हल करे बिना जेको आहे हेॾे वॾे रूट खे कामयाबु नथा करे सघो। सो दैट्स ऑल। आई थिंक इहो बिल्कुलु बि नाकाम प्रोजेक्ट पंहिंजे जोहर में बि आहे। एज़ ए पॉलिटिकल साइंटिस्ट आउं को क्रिटिसाइज़, माना मिसाल जे तौर ते माण्हू चवनि त बाबा तव्हां क्रिटिक कयो टू द वेस्टर्न हेजमनी, तंहिंजे करे इहो तजुर्बो पिया था करो तव्हां। इवन के वेस्टर्न सिस्टम जो जेकॾहिं को हामी हुजे उन खां पुछंदो, उहो चवंदो यार ही ॻाल्हि सम्झ में नथी अचे, आईमेक वारी ॻाल्हि सम्झ में नथी अचे असांखे। अच्छा हफ़ीज़, तव्हां जीअं आईमेक जी ॻाल्हि कई त बाबा उते हिकिड़ो वॾो मसइलो आहे फ़लस्तीन जो, उन खां सवाइ मामिलो मुमकिन कान्हे। तीअं जेको सीपेक आहे उहो बि हिते पाकिस्तान जे अंदरि बि हिकिड़ा क़ौमुनि जा मामला आहिनि ऐं इन में बि हिकिड़ो वॾो तज़ाद आहे मुंहिंजे ख़्याल में, त उहो बि सीपेक बि ईअं कामयाबु नथो थी सघे जेसीं ताईं उहे मसइला आहिनि। सो पाण अॻिते हलूं था। हा भले भले। अच्छा हफ़ीज़, रूस, चीन ऐं उत्तर कोरिया, ईरान, क्यूबा, वेनेज़ुएला समेत जेके उन्हनि जा इतिहादी मुल्क आहिनि, नए आलमी आर्डर जी तश्कील, वरी ब्रिक्स जहिड़ा जेके मनसूबा आहिनि, उहे ॾिसो तव्हां त अमेरिका उन्हनि में सख़्तु परेशान आहे। ब्रिक्स जो जेको राइज़ आहे, या जेको चीन, रूस, ईरान, वरी हिकिड़ो नओं वर्ल्ड आर्डर आहे। सो अमेरिका वरी आईमेक में रुधल आहे। हू चवे थो त बाबा इन समूरे मामलनि खे असीं काउंटर कयूं। ठीकु आहे, रूस ऐं यूक्रेन जंग ते बि पाण ॻाल्हायासीं, आईमेक जो मामिलो बि सॼो पाण डिस्कस करे आयासीं त ही जेके मामला सॼा थियनि पिया। सो सर्द जंग जे ख़ात्मे खां पोइ
35 साल जेको अमेरिकी आर्डर आहे जेको हींअर कमज़ोरी तरफ़ वञी रहियो आहे, ऐं इहे बि दुनिया में चर्चा आहिनि त जेको हीउ पुराणो आर्डर आहे उनखे जेके नयूं क़ुवतूं आहिनि, जेके उभरंदड़ क़ुवतूं आहिनि, उहे चैलेंज कनि पियूं। यानी जेके हीउ 10 साल आहिनि इहे दुनिया में हिकिड़ा जंगियुनि जा साल आहिनि, छाकाणि त जेका पुराणी जेका किरंदड़ दीवार आहे, अमेरिका ऐं यूरोपी क़ुवतूं उनखे सहारो ॾेई बचाइण जी कोशिशि कनि पियूं। सो तव्हां इन समूरे मामले खे कीअं था ॾिसो त इहो मामिलो आख़िर किथे दंग कंदो? चीन ऐं रूस जो उभार ऐं उन्हनि जीअं अमेरिका जंगियुनि जा माज़ 20वीं सदी में खोले छॾिया हुआ सोवियत यूनियन खे तोड़ण लाइ या उनखे फासाइण लाइ, वरी ताज़ो रूस ऐं चीन खे फासाइण लाइ, साॻी रीति पाण खे इहो बि नज़र अचे पियो त रूस ऐं चीन बि हिकिड़ा नवां माज़ खोले छॾिया आहिनि जंहिंमां अमेरिका हींअर निकिरी नथो सघे। सो इनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, असां इहो जेको सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ जेको अमेरिकन हेजमनी आहे उन ते ॻाल्हाए आया आहियूं, त उहो हिकिड़ी प्योर एक्सप्लॉइटेशन हुई ऐं उन एक्सप्लॉइटेशन बुरा नतीजा ॾिना। ॾिसो, अमेरिका इन ऑर्डर खे जेकॾहिं लीड पियो थो करे, अच्छा, इन ऑर्डर खे लीडिंग रोल वारो जेको हुनजो किरदारु हुयो उहो ॾाढो एक्सप्लॉइटेटिव हुयो। हुन यूनिलेटरली जेके बि डिसीशन वरिता, या मिसाल जे तौर ते उन ऑर्डर में इहा हुई त सॉवरेंटी ऑफ द स्टेट्स, पाण पहिरीं ॻाल्हाए आया आहियूं त उहो रियासतुनि जी सॉवरेंटी जी धजी, माना उर्दू जे लफ़्ज़नि में धजियां उड़ादी गई। रियासतुनि जी सॉवरेंटी ते हमला कया विया, उनजी टेरिटरीज़ खे ऑक्यूपाई कई वियूं, रिजीम चेंज करायूं वियूं, ठीकु आहे। हुकूमतूं जेके सॉवरेन मुल्कनि जूं हुकूमतूं आहिनि, उहो उन्हनि जा जेकॾहिं मुफ़ाद पूरा न पियूं कनि त उन्हनि खे तब्दील कराए वियूं CIA जे थ्रू या ॿियनि एजेंसियुनि जे थ्रू। त इहो एक्सप्लॉइटेटिव ऑर्डर हुयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ऐं उहो वधीक माण्हुनि जे साम्हूं हाणे वाइखो थियो, उन ते आई थिंक पाण ॻाल्हाए वरितो आहे। बाक़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं बि हिकिड़ी ॿी धुर जी साम्हूं उभरंदी आहे त उहो चैलेंजिस त साम्हूं ईंदा आहिनि। सो चाइना जो इकोनॉमिकली जेको आहे उभरे अचणु, उहो न सिर्फ़ु उनखे टक्कर ॾिनी आहे, ऐं जेको आहे उहो उनजे साम्हूं थी बीठो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पहिरीं पाण ॻाल्हि करे आया आहियूं त रूस खे जेको आहे उन ऑर्डर एक्सेप्ट न कयो, रूस खे जेको आहे उहो पंहिंजो न कयो, ऐं नॉर्थ कोरिया ऐं ईरान सां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जा आइडियोलॉजिकली क्लैशिस हुया, अमेरिका ऐं वेस्ट जा। त हिकिड़ो पूरो ब्लॉक असांखे मौजूदा वक़्त में या मुस्तक़बिल में ठहींदे नज़र अचे पियो, जंहिंजी अॻुवाणी चाइना कंदो, ऐं ॿिया जेके इहे मुल्क जिन जा तव्हां नाला खयां, रूस आहे, नॉर्थ कोरिया आहे, ईरान आहे, या ईरान जूं मलेशियाज़ आहिनि, उहे डिफरेंट रोल अदा कंदियूं। मिसाल जे तौर ते हमास आहे, जेकॾहिं माण्हू इहो सभु चवनि था त बाबा एॾो कोऑर्डिनेटेड अटैक हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन न पई करे सघे, दैट मीन्स को इंटरनेशनल फोर्सिस हुई, दैट मीन्स के उहो किरदारु अदा करे थी पई न उन ऑर्डर खे ॾाइण जे लाइ, उन पूरी उन जी सिक्योरिटी ऐं उन्हनि खे चैलेंज करे थी पई। सो दैट्स वाई। बाक़ी ॿी ॻाल्हि तव्हां ब्रिक्स जी कई, ब्रिक्स जेको आहे 2004 में ठहे आयो, हिकिड़ो ख़्यालु हुयो त ब्रिक्स नाले जेको आहे ब्राज़ील, इंडिया, चाइना ऐं रशिया, सो उहो हिकिड़ो ख़्यालु मौजूदु हो त इहो वेस्टर्न हेजमनी खे टोड़े सघे थो। इहो डिबेट हाणे शुरू थी, पहिरीं इहो ख़्यालु हो त इहे जेके बि मार्केट्स आहिनि, इन्हनि में जेका आहे इकोनॉमिकल ग्रोथ मिलंदी, इते जेका आहे उहो इन्वेस्टर्स खे चयो वियो त इते तव्हां पंहिंजी इन्वेस्टमेंट करियो। अच्छा, हाणे जेको आहे ब्रिक्स में इंडिया जो हुअणु ज़ाहिरी ॻाल्हि आहे सवाल कोन आहे, ऐं SCO में इंडिया जो हुअणु उहो बि सवाल कोन आहे, छो त इंडिया हिकिड़ो सिधो थी अमेरिकन ऐं वेस्टर्न जेको आहे उहो फोर्सिस सां गॾु बीठो आहे, जेकॾहिं हिन नए ऑर्डर जी तश्कील में ॾिसूं था। सो ब्रिक्स में जेके बि इलाही घणा फ़ैसिला आहिनि, उन्हनि सां इंडिया जो मुतफ़िक़ न थियणु, उहो बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे ज़ोर में हिकिड़ो सवाल किरदारु अदा करे थो। सो उहो कमु न करे सघंदो, छाकाणि त हिकिड़ो मुल्क मौजूदु आहे। US जी या वेस्ट जी इहा ई कोशिशि आहे त जेतिरो थी सघे हिंदुस्तान खे ऐं चाइना खे परे कजे, हिक ॿिए जे वेझो न अचनि, हिक ॿिए सां जेके आहिनि उहे डायलॉग्स न कनि, ऐं त जीअं उन्हनि जा इंट्रस्ट सर्व थींदा रहनि। ऐं हिंदुस्तान में बि हिकिड़ी जेका फार राइट जी गवर्नमेंट आहे, उन्हनि खे बि को न को मुद्दो खपे, को न को टॉपिक खपे, जंहिंजे थ्रू जेको आहे उहो पंहिंजी पॉलिटिकल मैनिपुलेशन करे सघनि। सो उन्हनि चाइना जे अगेंस्ट या पाकिस्तान जे अगेंस्ट, या जेको आहे उहो हिकिड़ो पूरो ब्लॉक खे उन्हनि जे अगेंस्ट हिकिड़ी प्रोपेगेंडा थिए थी, ऐं उन्हनि जूं पॉलिटिकल मूवमेंट्स जेके आहिनि उते हलनि थियूं पियूं। सो दैट्स वाई अञा मुस्तक़बिल में ॾिसिजे छा थो थिए। अञा इहो त हिननि जा शुरूआती अञा पेर खणनि शुरू कया आहिनि इन नए ऑर्डर त अञा हिकिड़ो ट्रेलर न टीज़र ॾेखारियो आहे, पोइ ट्रेलर ईंदो, पोइ फिल्म ईंदी, जॾहिं फिल्म ईंदी त पोइ मज़ो थींदो। अच्छा हाफ़िज़, पाण जो मुंहिंजो हींअर आख़िरी सुवालु आहे, पोइ पाण सेशन खे एंड कंदासीं। सो मिडल ईस्ट हिकिड़ो तमामु वॾो अहम खितो आहे जेको समूरे वर्ल्ड ऑर्डर खे, ऐं तव्हां सम्झो त उनजो हिकिड़ो अहम थंब आहे वर्ल्ड ऑर्डर जो। जेकॾहिं मिडल ईस्ट स्टेबल न आहे त पोइ जेको वर्ल्ड ऑर्डर आहे
उनजी जेका हेजमनी आहे या उनजी जेका ताक़त आहे उहा हली कोन थी सघे। सो पाण खे 1967 1973 खां पोइ हिकिड़ी मिडल ईस्ट में वॾी वार पई नज़र अचे, यानी हमास जा हमला, उन खां पोइ लबनान ऐं शाम जो उन जंग में शामिल थियनि, यानी उहा जंग अरब खितनि ताईं फैलिजी वई आहे। ॿिए पासे उर्दन बि वान कयो आहे, या यमन जे होसिन या इराक जी जेके ब्रिगेड्स आहिनि उन्हनि बि इहो चिता ॾिनो आहे त गज़ा ऐं वेस्ट बैंक असांजी रेड लाइन आहे। जेकॾहिं गज़ा ऐं वेस्ट बैंक मां जेकॾहिं सेकंड नकबा थियो, जेको 1948 में थियो, फ़लस्तीन खे जेको पंहिंजे घरनि खां बेदख़ल कयो वियो, त पोइ ही इसराइल जे ख़िलाफ़ असांजी तमामु वॾी जंग हूंदी। ऐं पाण खे ईअं नज़र अचे पियो त इहा जंग ईरान ताईं बि फैलिजी सघे थी, छाकाणि त ईरान बि चिता ॾिनो आहे त जेकॾहिं गज़ा ते बमबारी बंदि न कई वई त हू हिकिड़ो नओं वार फ्रंट खोले छॾींदा जंहिंखे इसराइल फेस न करे सघंदो। सो ॿिए पासे ब्लिंकन बि विच ओभर में लथल आहे, ऐं रूस बि तमामु वॾियूं कोशिशूं पियो करे, चीन जूं बि कोशिशूं नज़र अचनि पियूं, OIC बि तमामु घणी सरगर्म आहे। ॿिए पासे तव्हां ॾिठो हूंदो त आलमी मार्केट जेका आहे उहा हींअर रूस यूक्रेन जंग खां पोइ मिडल ईस्ट ते भाड़े पई, ऐं मिडल ईस्ट में हिन जंग जे सबबु तेल जे जेके रेट आहिनि उन में तमामु वॾो इज़ाफ़ो नज़र आयो आहे। ॿिए पासे कतर जेको आहे उन गैस बंदि करण जो बि हिकिड़ो चिता ॾिनो आहे। सो इहा समूरी जेका कशीदगी आहे विच ओभर जे अंदरि आलमी ताक़तुनि जी, ॾिसो पिया त उहा तकरार सिधो सो नज़र अचे पियो। इन जा कहिड़ा असर थींदा, इन नओं वर्ल्ड ऑर्डर केॾांहुं पियो वञे, इन जा कहिड़ा असर मरतब थींदा? मंसूर खान, हिकिड़ो पूरो मौक़ियो मौजूदु हुयो अमेरिका या जेके माना हिकिड़ो पाण ऑप्टिमिस्टिक थी करे सोचूं त हिकिड़ो मौक़ियो मौजूदु हो त दुनिया में जेके बि एब्सोल्यूट प्रॉब्लम्स आहिनि तव्हां उन्हनि खे सॉल्व करे हिकिड़ी पीसफुल दुनिया न वञे सघो था पिया। हिकिड़ी टीं जंग शायदि न बि लॻे हा, ठीकु आहे, या लॻण जा चांसिस बि घटि हुजनि हा जेकॾहिं उन्हनि मसइलनि खे हल कयो वञे। पर अमेरिका पंहिंजी हेजमोनिक ऐं पंहिंजी मिलिट्री पावर जे थ्रू या पंहिंजी इकोनॉमिकल असर जे थ्रू या डिप्लोमेटिक असर जे थ्रू कंहिंजे बि थ्रू इहो कोशिशि कयो त उहे जेके सवाल आहिनि, जेके बुनियादी नज़र त नंढड़ा था अचनि पर कॾहिं बि बाहि थी सघनि था, कॾहिं बि धमाको थी सघनि था, उन्हनि खे असां दॿाए छॾींदासीं। पोइ उहो मिडल ईस्ट में हुजनि या दुनिया जे कंहिं बि खिते में हुजनि, उन्हनि खे हल करण बदिरां जेको आहे उहो उन्हनि खे वधायो वियो, ऐं उहो नतीजा त उन जा नतीजा अॼु बि साम्हूं। ऐं उनखे अलावा ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया खे तव्हां पाण में जेको आहे एतिरी कनेक्ट करे छॾिए, तव्हां कनेक्ट करे छॾिए, यूरोप जे सिस्टम कनेक्ट करे छॾिए। अच्छा, उनखे कनेक्ट करण खां पोइ जेको आहे तव्हां जंगियूं लॻारायो था, तव्हां जेकॾहिं जेको आहे कोविड-19 में पंहिंजा सप्लाई जा चेन डिस्टर्ब करियो था, चाइना ते रिस्ट्रिक्शन हणो था जेको ग्लोबल सप्लाई चेन जी दिलि आहे। ऐं मिडल ईस्ट जेकॾहिं चऊं त उन्हनि जी बि हिकिड़ी स्ट्रेटेजिकल लोकेशन आहे, उहा अफ्रीका, एशिया ऐं यूरोप जेके माना सम्झो त हिकिड़ो पूरो हिकिड़ो मंज़रनामो आहे इंटरनेशनल पॉलिटिक्स जो, उन्हनि जे विच ते। सो उते हिकिड़ो पूरो एॾो मसइलो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया हिकिड़ी स्टेबिलिटी ॾांहुं, पीस ॾांहुं, या मुआशी जेका दुनिया में स्टेबिलिटी आहे उहो बि त कोन थींदी। बाक़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा माण्हू आहिनि उन्हनि ते 70-75 सालनि खां हिकिड़ो ज़ुल्म थिए थो पियो, ऐं जॾहिं खां ही ऑर्डर ठहियो हुयो उन ऑर्डर जेको आहे उन जा मुआशी सबब थी सघनि था, उन जा सियासी सबब थी सघनि था। मिसाल जे तौर ते माण्हू चवंदा बाबा इसराइल खे छो थो सपोर्ट करे, उहो हिकिड़ी रिपोर्ट हुई त दुनिया जो वॾे में वॾो यहूदियुनि जो शहर जेको आहे उहो तिल अवीव कोन्हे, उहो न्यूयॉर्क आहे। त उते हिकिड़ी वॾी जेका आहे हुननि जी पॉपुलेशन मौजूदु आहे, वोट बैंक मौजूदु आहे, उन्हनि जूं कंपनीज़ मौजूदु आहिनि, उन्हनि जा इंट्रस्ट मौजूदु आहिनि, अमेरिकन पॉलिटिकल पार्टीज़ खे उहे सपोर्ट कनि था। ठीकु आहे, हुननि सां ज़ुल्म थियो ॿी आलमी जंग में या कुझु बि थियो, पर उन जे बनस्पतनि तव्हां जेको आहे उहो जेकॾहिं मासूम माण्हुनि सां ईअं कंदो त प्रॉब्लम्स त थींदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे। माण्हू जेको आहे उहो केसि ताईं बचाईंदा रहंदा पंहिंजो पाण खे तव्हांजे हमलनि खां, कॾहिं जेको आहे तव्हां न उहो ॾिसंदा बि सही, पोइ जॾहिं तव्हां न ॾिठो त पोइ प्रॉब्लम्स क्रिएट थियनि। हिकिड़ी ॻाल्हि में मां शामिल कयां त उन जेको होलोकास्ट थियो उन जा ज़िम्मेवार फ़लस्तीनी कोन हुआ? न, ॿिए कंहिं अमल जो हिकिड़ो टियों माण्हू ज़िम्मेवार थियण इहो किथे जी माना अख़लाक़ियात आहे, इहो बिल्कुलु अख़लाक़ियात जे बरख़िलाफ़ आहे। ऐं हिकिड़े ठीकु आहे तव्हां उन्हनि खे मुल्क ठाहे ॾिनो, उन खां पोइ घणा हिकिड़ा मिसाल जे तौर ते ओज़लो खां पोइ हिकिड़ो ऑप्शन मौजूदु हुयो त फ़लस्तीनी अथॉरिटी न पर हिकिड़ी एब्सोल्यूट फ़लस्तीनी ख़ुदमुख्तियार रियासत ठाहे ॾिनी वञे, पर कोन ठाहे ॾिनी वई। या 1949 वारो या 48 वारो जेका पार्टीशन हुई उन में बि जेको आहे उहो इसराइल जी रियासत त उन ई महिल ठाराई वई, पर उहो फ़लस्तीन जी रियासत कोन ठाराई वई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। सो हिननि जी पूरी अख आहे इन ज़मीन ते, ऐं इहो प्रॉब्लम आहे। इहो कॾहिं बि दुनिया जेको आहे कंहिं बि प्रॉब्लम खे कंहिं बि ख़ासि करे अहिड़ी स्ट्रेटेजिकल लोकेशन ते जेकॾहिं को प्रॉब्लम मौजूदु आहे उन खे सॉल्व करे बिना स्टेबलाइज़ थी नथी सघे।
ऐं जॾहिं त हिकिड़ो नओं उभरंदड़ आर्डर जेको आहे ठाहिण जे दौरान हुजे, ईरान जी सपोर्ट हुजे कंहिं ऑर्गेनाइज़ेशन खे, या हिकिड़ो पूरो हिकिड़ो हुननि जी पोइ आवाज़ सघारी आवाज़ हुजे, त दुनिया स्टेबलाइज़ नथी थी सघे कंहिं बि सूरत में, पोइ ऑयल प्राइसिस हुजनि, पीस हुजे या कुझु बि हुजे। अच्छा हफ़ीज़, ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं हिकिड़ो जामे अंदाज़ में शयुनि खे सम्झायो, तो तव्हांजी वॾी महिरबानी। उमेदु आहे त जेके असांजा दोस्त आहिनि शौरवन, उहे इन सेशन खे पसंदि कंदा ऐं पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। सो पाण वरी कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु ऐं कंहिं ॿिए दोस्त सां गॾु मिलंदासीं सभिनी जी। आउं पंहिंजे पाण खे ख़ुशि नसीब थो सम्झां जो तुंहिंजे सवालनि खां बचे वियसि आहे। उन में बि असां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पाण सभु शागिर्द आहियूं, जेकॾहिं किथे का ग़लती थिए थी तारीख़ी लिहाज़ सां, ओपिनियन जे लिहाज़ सां, दोस्त पंहिंजी राय रखनि ऐं असां दोस्तनि जी राय जो ज़रूरु एतिराम कंदासीं। पाण जेके आहियूं पंहिंजे जोर में जेके आहियूं एतिरा फाशिस्ट कोन आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां दोस्तनि जी राय जो एतिराम कंदासीं। सो वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी, जिन इन क़ाबिल सम्झो। महिरबानी, महिरबानी। थैंक यू।